अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया तव्हांजी होस्ट सदफ भुट्टो दिल जी घेरल सां तव्हां सभिनि खे मां भली कार्तिक प्रोग्राम सलाम सिंध में आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान रिशा जागीरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो, कुर्बाश हूंदो। ऐं जेकॾहिं न आहियो त पोइ असां दिलि सां दुआऊं कंदा आहियूं। दुआऊं ज़रूरु कंदियूं आहिनि, देरि ज़रूरु थींदी आहे, रब जे अॻियां देरि आहे, अंधेर न आहे। इंशाअल्लाह अन क़रीब तव्हांजे अंगणनि ते बि जमालात थी वेंदा ऐं तव्हां ख़ुशबाश थी वेंदव। ॿियो छा हाल आहे? करण जे लाइ इरशाद घर हुजण इलाही ज़रूरी हूंदो आहे ऐं हर औरत जी, हर छोकिरी जी या असां कंहिं पंहिंजी नियाणी जी करे शादी कंदा पिया आहियूं त असांजी इहा ई पूरी कोशिशि हूंदी आहे त हुनखे पंहिंजो घर हुजणु घुरिजे। छोकिरे वटि आहे छा, नौकिरी बाद में पुछंदा आहियूं, पर पहिरियां अॼुकल्ह जे दौर में इहो पुछंदा बाबा हुन वटि पंहिंजो घर त आहे न। छो जे कारण शादी खां पोइ जॾहिं छोकिरियूं जो सामान हेॾे होॾे थींदो आहे त काफ़ी समाज जो नुक़सान बि थी वेंदो आहे किराए जे घरनि में बानिस्बत। पर सभिनि खां पहिरियां असांखे इहो ई सोचणु घुरिजे त ज़िंदगी जी जेकी वॾी में वॾी ख़्वाहिश हिकिड़ी ख़ातून जी, हिकिड़ी लेडीज़ जी या हिकिड़ी औरत जी हूंदी आहे त हिकिड़ो पंहिंजो घर। बिल्कुलु बिल्कुलु, जेकॾहिं पंहिंजो घर आहे, पंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त मां पंहिंजे घर पंहिंजी फैमिली खे पंहिंजे ई घर में रखां। छो जे कारण हुन में वरी खोड़ सारियूं शयूं एड थी वेंदियूं आहिनि, असांजा नंढपण हूंदा आहिनि, असांजूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उन कॉर्नर्स में असांजूं यादूं हूंदियूं आहिनि। तव्हां छा था चओ? बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। ऐं घर नेमत आहे ऐं ख़ासि तौर ते जेकी हिन वक़्तु कंहिं सुठे सताबे घर में आहिनि त उन्हनि खे मुबारकूं, पर जेकी न आहिनि अञा ताईं किराए जे घरनि में रहनि था ऐं किरायो ॾियणु तमामु घणो मुश्किल बि लॻंदो आहे, छो त महीनो गुज़रण में देरि नथी थिए ऐं अचानक सां मालिक मकान अची करे दरवाज़ो खड़काए या बेल वॼाए किरायो किथे आहे। कॾहिं कॾहिं हालत अहिड़ी हूंदी आहे या वाक़ियो मतिलबु इलाही मुश्किलातूं अहिड़ियूं अची वेंदियूं आहिनि जो माण्हू टाइम ते प्रॉपर किरायो न ॾेई सघंदो आहे। सो इन किराए जे घरनि मां जान छॾायो यार। मां त चवां थो त अॼु ई वञो, काॾे वञो, कीअं वञो, काॾे वञो, इहो बि त तव्हां ॿुधाईंदा हलो। तव्हां वञो अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर में, जेको कासमाबाद हैदराबाद में आहे ऐं फौरी रिहाइश जे लाइ तयार आहे। न वाइदो न इंतज़ार, न इंतज़ार, फौरी रिहाइश के लिए तयार। वाह वाह, ज़बरदस्त। ऐं पहिरियां ईअं थींदो हुयो त असां पंहिंजे वाइदो कंदा हुया, पोइ इंतज़ार कंदा हुया 2-3 साल, पोइ वञी घर मिलंदो हुयो। पर हाणे हिन में ॾिसो अब्दुल्ला स्पोर्ट टावर्स कासमाबाद हैदराबाद में आहे। इन में हिकु 2 कमरे जा, 3 कमरे जा, 4 कमरे जा अपार्टमेंट्स आहिनि ऐं तव्हां इज़ीली उन्हनि खे तव्हां गैलरी वारो बि ॾिसी सघो था, लग्ज़री अपार्टमेंट्स आहिनि, ॾाढा सुठा आहिनि, ॾाढी ख़ूबसूरत इन्हनि जी क्वालिटीज़ बि आहे। वेस्ट ओपन आहिनि, हिन में सुठो मतिलबु कमु थियल आहे। अंदरि काफ़ी सारियूं शयूं बि ख़ूबसूरत लॻनि पियूं, मार्बल बि लॻल आहे, मुंहिंजे ख़्याल सां टाइल्स बि आहिनि। अॻियां ॾिसो हिननि खे पार्क जी जॻह बि ॾिनी वई आहे। अंदरि तव्हां अंदरां जा रूम्स ॾिसो, किचन बक़ाइदा ठहियल आहिनि, गैलरी आहे ऐं हुन में गैलरी में शीशा वग़ैरह तव्हांखे सभु लॻा। सिर्फ़ु वाक़ई में तव्हांखे वञी सिर्फ़ु रिहाइश करणी आहे। ऐं हर औरत जी इवन एसि ताईं मां बि जेकॾहिं पंहिंजी ख़्वाहिश कंदसि, मूंखे बि अहिड़ी घर जी ख़्वाहिश आहे त वाक़ई में जेकॾहिं मुंहिंजो घर हुजे त अहिड़े हिसाब जो हुजे ऐं अलाह साईं ॾींदो, सभिनि खे ॾींदो। मतलब फौरी रिहाइश जे लाइ तयार आहे। तव्हां माना वेंदव, पंहिंजो सामान खणी करे तव्हांजी रिहाइश थी वेंदी, बसि तव्हां उते राब्तो करण जी ज़रूरत आहे। अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर कासमाबाद हैदराबाद, नालो ई काफ़ी आहे अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर, पाण ॿुधंदा ईंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में उनजो ज़िक्र बि थींदो रहंदो आहे। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं असां वेंदा आहियूं अल-फलाह खां अॻु में इन्हनि जो जेको आहे सो इहो सॼो जेके अपार्टमेंट्स आहिनि या जेकी फ्लैट्स आहिनि इहे असांखे नज़र ईंदा आहिनि। अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर कासमाबाद हैदराबाद में तव्हां रिहाइश इख्तियार करे सघो था। कयो ऐं तव्हां मां त सम्झां थी जेकॾहिं मुंहिंजी रिहाइश हैदराबाद में हुजे या न बि हुजे, पर मां सोचां थी त मां बि हिकिड़ी बुकिंग वग़ैरह कराए छॾियां। गॾु था हलूं, देरि छा जी आहे, प्रोग्राम खां पोइ हलूं भला। सो मां हिनखे थोरो स्लोगन खे थोरो जेकॾहिं मटायां, हीउ लिखियलु आहे त न वाइदो न इंतज़ार, मां चवां थो न इंतज़ार न वाइदो, रुॻो फ़ाइदो ई फ़ाइदो। फौरी रिहाइश जे लाइ तयार आहे अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर कासमाबाद हैदराबाद। ऐं हैदराबाद हवाउनि जो शहरु आहे ऐं हैदराबाद सची ॻाल्हि इहा आहे त सुठनि माण्हुनि जो शहरु आहे। ऐं ख़ासि तौर ते जेकी असांजा ॿिया इलाइक़ा आहिनि उन्हनि इलाइक़नि जा माण्हू चवंदा आहिनि त यार हैदराबाद जॾहिं पहुचंदा आहियूं त पोइ हवाऊं लॻणु शुरू थी वेंदियूं आहिनि। जाम शोर जूं हैदराबाद जूं हवाऊं, जाम शोर त पिरिन जो शहरु आहे इलाही माण्हुनि जे। सो हैदराबाद में रिहाइश जेकॾहिं पइजी हुजे त छा ॻाल्हि आहे, माण्हू हैदराबाद में ईअं टिकी करे 2-4 ॾींहं कंहिं दोस्त वटि मतिलबु सुकून वठंदा आहिनि। पर जेकॾहिं तव्हांजो घर ई पंहिंजो हुजे ऐं हैदराबाद जो शहरु हुजे, छा ॻाल्हि कजे। साईं हैदराबाद में तव्हांखे सुठो घर मुहैया करण जे लाइ अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर वारा मैदान में अची विया आहिनि। हर इंसान खे हिकिड़ो पंहिंजे दिमाग़ जे सुकून जे लाइ, पंहिंजे सुकून जे लाइ घर हुजणु इलाही ज़रूरी हूंदो आहे। पर जेकॾहिं घर अब्दुल्ला स्पोर्ट टावर्स में हुजे त पोइ छा ॻाल्हि आहे। इनजी ख़ूबसूरती ॾिसो, इनजी लोकेशन तव्हां ॾिसो, मतिलबु ॿाहिरि ताईं हिन ॾेखारियो आहे त काफ़ी रोड बि ठहियल आहे, काफ़ी शयूं बि तव्हांखे ॿाहिरि कैजुअली इज़ीली मिली वेंदियूं। अंदरि जेके ॾिठो वञे पार्किंग जो तरीक़ो, हुन जेके हेठि पार्किंग ॾिनल आहे, इज़ीली तव्हां हुते पंहिंजूं गाॾियूं लॻाए सघो था। ॿारनि जा अंदरि झूला बि लॻल आहिनि ऐं हुते छतरी बि लॻल आहे। जेकॾहिं उस घणी आहे त तव्हां हुनजे हेठि वेही पंहिंजी फैमिली सां पिकनिक भी एंजॉय करे सको था। घर जे साम्हूं ही पिकनिक पॉइंट भी तव्हांखे मिली वियो आहे। तव्हां माना बाक़ाइदा ईअं था ॿुधायो ॼण तव्हां अब्दुल्ला टावर घुमी आया आहियो ऐं जेकॾहिं तव्हां घुमण खां बग़ैर एॾो सुठो ॿुधायो था त इन जो मतिलबु आहे त अञा सुठो, जेकॾहिं हक़ीक़त में वञूं त अञा सुठो हूंदो। सो अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर कासमाबाद हैदराबाद फौरी रिहाइश जे लाइ तयारु आहे। जेकी दोस्त हैदराबाद में रिहाइश इख्तियार करणु चाहिनि
या जेकी असांजा साथी झूना जेकी आहिनि हाणे रिटायर थिया हुजनि हुन वटि पैसो हुजे त उहे बि वठी सघनि था छो त रिटायर थियण खां पोइ माण्हू प्लानिंग कंदो आहे यार हाणे त घर घटि में घटि पंहिंजो हुजे हाणे कारोबार पंहिंजो हुजे जी बिल्कुलु ऐं फाइनली जॾहिं असांखे घर मिली वेंदो आहे त हुनजी पंहिंजी ख़ुशी हिकिड़ो पंहिंजो सुकून हर औरत जी ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजो जेको हस्बैंड आहे मूंखे हथ में कीज़ ॾे ऐं चवे हे तव्हांजो पंहिंजो घर आहे मतिलबु मां सम्झंदी उहो जन्नत जे बराबरि हूंदो आहे उहो ॾींहुं पर ख़ैर पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे हलंदासीं मोज़िस महिमान बि असां सां गॾु आहिनि मोज़िस महिमान जो तारीफ़ कराईंदे हलंदा पर हुन खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां नंबर तव्हांजी पंहिंजी स्क्रीन ते आहे तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था कॉल करे सघो था ऐं जेकॾहिं कंहिंजी शादी आहे कंहिंजी बर्थडे आहे तॾहिं बि असांजे प्रोग्राम में कॉल करे उन्हनि खे मैसेज ॾेई सघो था उन्हनि खे विश करे सघो था असांखे बि तव्हां ॿुधाए सघो था असांजे भाउ जी भेण जी कंहिंजी शादी आहे या बर्थडे आहे त असां उन्हनि खे पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्लेटफॉर्म सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध जे हितां मां हिननि खे विश कंदसि शादियुनि जी मुंद हले पई शादियुनि जा तमामु घणा कार्ड अची वेंदा आहिनि दोस्तनि वटि मूं वटि बि 4-5 कार्ड आहिनि सो हाणे सोचां थो त कहिड़ी शादीअ ते वञिजे कहिड़ी ते न वञिजे छो त प्रोग्राम बि हूंदो आहे हिते बि असां तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर थींदा आहियूं पर जेकी प्यारा आहिनि दिलवार आहिनि उन्हनि जे लाइ टाइम कढणो पवंदो आहे सो तव्हां पंहिंजनि दोस्तनि जे लाइ पहिरीं प्यारनि जे लाइ टाइम कढो ऐं ज़रूरु उन्हनि जी ख़ुशीअ में शामिलु थियो ख़ुशीअ खां वधीक वरी आउं चवंदो आहियां त ॾुख में शामिलु थिए कॾहिं कॾहिं के का तकलीफ़ हूंदी आहे त पोइ माण्हू उन माण्हू वटि पहुची वञे जंहिंसां को मसइलो थियो हुजे उनजी दिलदारी थिए असां वटि दिलदारी बि घटि माण्हू ॾींदा आहिनि असां वटि उमेद ॾियारण वारा माण्हू बि घटि हूंदा आहिनि ऐं आथत ॾियण वारा माण्हू बि घटि हूंदा आहिनि पैसो पाई या का माली मदद करणु इहा अञा परते जी ॻाल्हि आहे पर जेकॾहिं तव्हां कंहिंखे रुॻो दिलजाए ॾियो था दिलासो ॾियो था त अलाह ठीकु कंदो आउं तोसां गॾु आहियां असीं सॼी बिरादरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं असांजी पूरी क़ौम तव्हां सां गॾु आहे त पोइ उहो माण्हू थोरो हिमत वारो थी वेंदो आहे जज़्बे वारो थी वेंदो आहे सो अहिड़े तरीक़े सां दोस्तनि खे दिलदारी बि ॾींदा हलो ऐं उन्हनि जे ॾुखे वक़्त में उन्हनि सां बाहि ॿेली थियो उन्हनि सां कुलो कुले में मिलाए हलो इहा आहे असुलु दोस्ती इहा आहे असुलु मिटी माइटी इहा आहे असुलु रिश्तेदारी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो माण्हू कॾहिं भरीअ में हूंदो आहे कॾहिं भाकुर में हूंदो आहे सो जॾहिं अहिड़ी का ॾुखियाई अची वेंदी आहे त पोइ परे परे थी वेंदा आहिनि माण्हू इलाही कणवण थी वेंदी आहे पोइ बहरहाल उहो वक़्तु बि तव्हांखे वरी सबक़ु सेखारे वेंदो आहे तव्हांखे ॿुधाए वेंदो आहे त केरु तव्हांजो पंहिंजो आहे यार केरु तव्हांजो परायो आहे केरु तव्हांजे ॾुखे वक़्त में कमु अची वियो आहे सो अहिड़नि महलुनि सां बि तजुर्बो वधंदो आहे कॾहिं कॾहिं पाण ॻाल्हाईंदा आहियूं न पोइ को दोस्त असां खां सीनियर या उमिरि में वॾो हूंदो आहे त पोइ हुनखे असां चवंदा आहियूं साईं असांजी उमिरि तव्हांजो तजुर्बो इन जे करे चवंदा आहियूं त हू उन्हनि ॾुखियाईनि मां गुज़री आयो हूंदो आहे उन्हनि प्रैक्टिकल लाइफ मां हू गुज़र करे पोइ उनजा अछा वार थिया ऐं असां उनखां अॻुवाट एक्सपीरियंस पंहिंजो पुछा कंदा आहियूं त साईं असां हीउ कमु करण वारा आहियूं तव्हांजी नज़र में इहो कमु कीअं आहे छो त हू हिन मरहले मां गुज़री आयो आहे असां हिन मरहले में नवां आहियूं असां हिन कम में नवां आहियूं सो उन्हनि दोस्तनि सां ज़रूरु मिलंदा कयो जेकी तव्हांखे सुठियूं सलाहूं ॾियनि जेकी तव्हांखे उमेदूं ॾियनि नाउमीद माण्हू सां न मिलंदा कयो नाउमीद माण्हू पाण जेको नाउमीद हूंदो पाण जेको उहो तव्हांखे उमेद जी ॻाल्हि न तव्हांजी होप्स बि ख़तमु करे छॾींदो जेकी तव्हांजी उमेदूं हूंदियूं या कुझु करण जो तव्हांजो आइडियो हूंदो तव्हांजो माइंड ठहियलु हूंदो उनखे बि रिमूव करे छॾींदो त न ईअं नथो थी सघे छो जो हो पाण पंहिंजी होप्स खां पंहिंजी ख़्वाहिशुनि खां पंहिंजी ज़िंदगी खां हारियो वेठो आहे अच्छा कॾहिं कॾहिं अहिड़ा माण्हू बि तव्हांखे मिलंदा हूंदा जेकी मतिलबु तव्हां सोचींदा हूंदो यार हे माण्हू आहे कहिड़े क़िस्म जो अजीब माण्हू आहे तव्हां को बि उनखे कमु चवंदो को मसइलो ईअं थी वेंदो पर कंदा न आहिनि अड़े बाबा थी वेंदो इहो कीअं थी वेंदो सो बहरहाल उन वटि हूंदो आहे जज़्बो उन वटि हूंदी आहे हिमत ऐं उहे माण्हू कॾहिं कॾहिं कमु करे बि ॾेखारींदा आहिनि सो जेकॾहिं तव्हां वटि बि अहिड़ो जज़्बो आहे हिमत आहे त पोइ तव्हां उहो कमु करे सघो था ऐं दुनिया उमेदुनि ते क़ाइमु आहे पर उमेद इंसाननि में न रखंदा कयो वरी बि तव्हांखे चवां त उमेद अलाह में रखिजे ऐं उहो ई उमेदुनि ते पूरो लहण वारो आहे इंसान कॾहिं कॾहिं पूरो न लहंदा आहिनि त पोइ ॾुख बि थी पवंदो आहे पोइ सदमो बि थी पवंदो आहे सो अहिड़े तरीक़े जी का बि उमेदवारी सची दिलि सां कंहिं बि शइ खे हासिलु कयो त हिकु न हिकु ॾींहुं उहा तव्हांखे मिली ई रहंदी आहे ऐं असांखे हमेशह पंहिंजी जेके बि असांजी नियत साफ़ु रखणु घुरिजे असांखे असांखे बि असांखे नेक कमु करणु घुरिजनि छो की नेक कमनि में अलाह पाक बि असांजो साथ ॾींदो आहे ऐं हमेशह पंहिंजी नियत खे साफ़ु रखो त ताकी जीअं तव्हांजा रस्ता आसान थियनि तव्हांखे तव्हांजी मंज़िल जल्दी मिली वञे मोज़िज़ महिमान जो तारीफ़ कराईंदा था हलूं बिल्कुलु बिल्कुलु मोज़िज़ महिमान जेके असांजे प्रोग्राम जो सुठा आहिनि अॼु ॾाढा सुठा कलाम ॿुधाइण जे लाइ ॿ सुरीला फ़नकार असांजे प्रोग्राम जो आहिनि थोरी देरि में कुझु ॿिया महिमान बि जॉइन कंदा पर जेकी असांखे हिन वक़्तु जॉइन करे चुका आहिनि जेके असांजे प्रोग्राम जो थी चुका आहिनि उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां कराईंदा हलूं हिकिड़ो ॾाढो सुठो फ़नकार जेको असांजी सिंध में ॾाढो सुठो ॿुधो वञे थो हुनजा 2-4 कलाम बि ॾाढा पॉपुलर ऐं वायरल थियल आहिनि सोशल मीडिया ते अंग्रेज़ी सिंधी मिक्स गाना बि ॻाईंदो आहे कॾहिं कॾहिं बलोची गाना बि ॻाईंदो आहे सो हुनजो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल आहे हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे उन फ़नकारनि में जा हिन फ़नकार जी पंहिंजी ख़ुशबू आहे सो भलीकार चऊं था नौजवान रागी शाहिद भंगवार साहिब खे अस्सलाम वालेकुम साईं कीअं आहियो ठीकु आहियो ख़ैरियत सां मज़े में अल्लाह साईं आसान तुम ये मेरे बा आहे बाबा था ॿुधाए तबियत ठीकु न अल्लाह साईं मज़े या अञा तव्हां ॿुधो प्रोग्राम शुरू कयो तव्हां जेका गिला कंदा तव्हां
सो असां सां ॿियो फ़नकार बि ॾाढो सुठो आहे माना एतिरो साथी असांजो ऐं उनजी परफॉर्मेंस बि थोरी देरि पहिरियां असां ॿुधी चुका हुआसीं जॾहिं रिहर्सल थिए पई ॾाढो सुठो अंदाज़ आहे हुनजो सो भलीकार चऊं था मंसूर फ़कीर भंगवार साहिब खे साईं कीअं आहियो ठीकु आहियो लख थोरा तव्हांजा बि तव्हां क़ीमती वक़्तु आहे असांजे प्रोग्राम में आहियो ऐं काफ़ी ॾींहंनि खां पोइ वरी उस्ताद मुहर्रम नाज़ वरी असांखे जॉइन कयो आहे उनखे भलीकार चऊं था उस्ताद साईं ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे ख़ुशि आहियो ख़ैर आहे अमल हो पिया न ख़ुशि आहियो वॾी महिरबानी ऐं मां इहो पुछंदी आहियां मोहरम नाज़ तव्हां किथे हुयो बस कुझु छो कुझु तव्हां ज़ाती बि घुसण मसइले लॻंदा अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर में फ्लैट वठण वियो हा ईअं ई आहे इशाद खे जस्ट पहिरियों मूंखां ई कंप्लेन हुई त मां गुस्साईंदी आहियां हाणे तव्हां बि गुस्साइण लॻा बसि असर थींदो तव्हांजो अच्छा आहे ॾिसो सुठी ॻाल्हियूं कोन था अपनाइनि अहिड़ियूं ॻाल्हियूं था अपनाइनि जेकी कंप्लेन न, खां बस पहिरीं सम्झो तव्हां रेंज में वेझो वेठा आहियो आहिनि न हिन पासे तव्हां वेझो वेठा आहियो नवे जो तव्हांजे बि आहे न ऐं कॾहिं हे बि कुझु मां मोहरम नाज़ मां रेड सर्कल में आहियां इहो ॾिसी छॾियो कॾहिं बि आउट थी सघां थी न उहो नसीब आहे डिसीजन्स जेके आहिनि डिसीजन मेकर हुजे माण्हू ज़बरदस्त इहो डू एंड डाई करणु घुरिजे यार त आहे त आहे न आहे त पोइ सफ़ाई न आहे वाह वाह ख़ैर नाज़रीन मौज़ूस महिमान सां तव्हांखे मिलाईंदा हलायूं मोहरम नाज़ सां बि असांजी गुफ़्तगू कंटिन्यू रहंदी उन्हनि सां बि कुझु न कुझु विच में चिक चिट कंदा रहंदासीं वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो मोटी चऊं था तव्हां असां सां गॾु रहिजो जुड़ियल रहिजो सुठा कलाम ॿुधंदासीं कचहरी बि कंदासीं भरपूर नमूने सां ऐं हिन छोकिरे सां मां ॻाल्हाईंदुसि छोकिरे स्टाइल में अची वियो आहे सो मां त इहा ॻाल्हि विसारे चुको हुउसि त छोकिरो सां गॾु वेठो आहे बिल्कुलु सो मोटी कॾहिं कॾहिं इंसान खे लुक बि डिफरेंट करणु घुरिजे बिल्कुलु ई अचानक मतलब हिकिड़ो सरप्राइज़ ओके नंढड़ी साड़ी वठूं था पंहिंजी कचहरी अञा जारी रहंदी तव्हां असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सलाम शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली काट थी कयां सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध में असांजा मौजूद महिमान असां सां गॾु आहिनि उन्हनि सां गुफ़्तगू जारी कंदासीं ताकी तव्हांखे बि मज़ो अचे असांखे पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाइणो आहे ऐं हिन वक़्त खे बि सुठे तरीक़े सां गुज़ारणो आहे जी ये वणंदो आहे भला इहो मां थोरो वक़्त खे सुठे नमूने सां गुज़ारणो आहे सो बहरहाल ॾाढो सुठो प्रोग्राम थियण वारो आहे ऐं सुठी कचहरी बि कंदासीं पर हिन खां पहिरियों दिलि चवे थी त हिकिड़ो सुठो कलाम ॿुधूं पाण मंसूर फ़कीर असां सां गॾु आहे त जीअं असांखे थोरी अचे रूह जी ग़िज़ा मिले पोइ असां पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधायूं पोइ वरी असां सोचूं था त हाणे छा करिणो आहे विढ़णो आहे छा करिणो आहे सही आहे सो वाह वाह कजो साईं निशान कीता ला हद ला मकान वाला शिकवनी अशियान कीता हुजूर मुल्क मुख्तियारी वाला हुजूर मुल्क मुख्तियारी वाला शौक़ शाह मर्दान कीता महबूब जे दीदार में कुर्बान थिया तहीं यार ता को
दीदार में कुर्बान थिया तहे यार तव्हां कोने को घटे फिरार में अचे मुझे मथा महबूब जे करे जे अचे मुझे मथा यकदम उती सजदो कया यकदम उती सजदो कया तोड़े हुजा बाजार में कुर्बान त्या तहे यार तव्हां कोने को घटे फिरार में कुर्बान त्या तहे यार तव्हां कोने को घटे फिरार में हाय अज बीमारी वही छॾे ओ अज बीमारी वही छॾे महबूब जे दीदार में कुर्बान थिया तहे यार तव्हां कोने को घटे फिरार में अनवर चवे सारी खलक में तजलो शमा इज़हार थियो अनवर चवे सारी खलक में तजलो शमा इज़हार थियो लखी परवाना व्या जली लखी परवाना व्या जली अहमद संदे अनवार में कुर्बान थिया तहे यार तव्हां कोने को घटे फिरार में कुर्बान थिया तहे यार तव्हां कोने को घटे फिरार में हाय अज बीमारी वही छॾे आज बीमारी वही छॾे महबूब जे दीदार में कुर्बान थिया तहे यार तव्हां कोने को घटे फिरार में कुर्बान थिया तहे यार तव्हां कोने को घटे फिरार में सही आवाज़ सही भाई सुबुह सुबुह सां मूड फ्रेश थी वियो असांजो बिल्कुलु ऐं हिन कलाम जी जेका छिक हुई उहा त वरी ॿिए पासे हुई पर जेकॾहिं पाण आम रिवाज जी ॻाल्हि कयूं त जेकी पंहिंजा ईअं ई सॼण महबूब हूंदा आहिनि उन्हनि खे बि ॾिसण सां थक लही पवंदा आहिनि बीमारी छॾी वेंदी आहे पर कॾहिं कॾहिं वरी के माण्हू अहिड़ा बि लॻी वेंदा आहिनि जिन खे ॾिसी करे रहंदो वरी बुखार थी वेंदो आहे ईअं बि थींदो अथव त यार अॼु पाण तबियत ख़राब थी वई अलाह ख़ैर करे ऐं इहो कॾहिं कॾहिं असां चवंदा यार सुबुह सुबुह किनियूं चहिरो नज़र अची वञे बसि अलाह खे सुठो गुज़री वञे सो इहो चयो त के महबूब सॼण पिरी पिया ईंदा आहिनि त पोइ थक लहंदा आहिनि अखियूं थधियूं थींदियूं आहिनि ऐं कंहिं शाइर खे चयो आहे त तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा सारा थक लही पिया कॾहिं कॾहिं नेणनि जा थक लही पवंदा आहिनि कॾहिं कॾहिं वरी माण्हू ककु थी पवंदो आहे की अहिड़ा बि माण्हू मिली वेंदा आहिनि जिन मथे में सूर पइजी वेंदो आहे बुखार त पंहिंजी जॻह ते मथे में सूर पइजी पर तव्हांजे लाइ साईं अहिड़ो था चओ तव्हांखे ॾिजो न मां छा सम्झाया तव्हां सां त अञा कचेरी शुरू थी आहे न त कंदासीं हिक ॿिए लाइ चऊं अच्छा सही तव्हां सिर्फ़ु पंहिंजे लाइ था चओ मां त कुझु चऊं ई कोन थी न बसि इहो आहे त जेको सम्झे अथई
साज़ हिस्ट्री को पाण छा मुंहिंजे अॼुकल्ह शायदि साहिबु नओं एल्बम बि तव्हांजो मार्केट में आयो आहे ख़बर साईं पई आहे, बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह सां ॾींहं पहिरियां आयो आहे को। नए साल जो नओं एल्बम अची वियो आहे मुंहिंजो मार्केट में वाह, साद भाई जे यूट्यूब चैनल ते अच्छा अच्छा, वाह सॉन्ग अपलोड थिया आहिनि वाह वाह वाह, इहो कलाम बि मां तव्हांजो ॿुधो त ॿुधंदे आहिनि धमाका नए नए साल साल में धमाको छॾे थियो वियो या न? बसि धमाको अल्हम्दुलिल्लाह साईं महबूब खे धमकी हुई वॾी त ॿुधंदे धमाका छॾे नए वियो साल। ॿुधंदे धमाका नए साल में वाह वाह, कॾहिं कॾहिं ईअं मिड़ी धमकी ॾेई छॾिबी आहे, थींदो कुझु बि न छा कंदासीं असां? महबूब ते प्रेशर डेवलप कबो आहे, प्रेशर, हा, ताकी हुनखे हुजे। छॾे वियो आहे को मसलो न आहे, थोरो हुजेसि हा त इहा दोस हुजे हुनखे। अच्छा जेकॾहिं मां हा जी मां शायदि खां जेकॾहिं हुनजे बैक खां अचां हा। कुझु सवालात थी वञनि, केतिरनि सालनि खां ॻायो पिया, घणा साल थी विया आहिनि? अल्हम्दुलिल्लाह 8 खां 9 साल थी विया आहिनि 8 खां 9 साल थी विया जी आहिनि। कॾहिं तव्हांखे शौक़ु थियो त मूंखे गाना ॻाइणु घुरिजे या मुंहिंजी आवाज़ में क्वालिटी आहे, कंहिं तारीफ़ कई, घर वारनि दोस्तनि या बसि इहो यारनि दोस्तनि जॾहिं ॻोठ में तक़रीबन जी। असां ॿिन्हिनि ॿारनि में जॾहिं नंढड़ा टाइप हूंदा हुआ, बाबा साईं सऊदी में मोकिलियो, जी। उन में सेल विझी करे पोइ असां ॿिन्हिनि ॾे घुमण वेंदा हुआसीं ईअं कच्छ में हणी करे टाइप खे। पोइ उन ॾींहं मां उस्ताद शमन अली मीराली ॿुधंदो हुउसि, शौक़ीन अच्छा, हुनजो। उस्ताद शमन खे ॿुधंदे मूंखे 8 ॾह कलाम एल्बम जा 9 कलाम एल्बम में हूंदा ई 10 गाना हुया, जी उहो मूंखे तक़रीबन यादि थी वेंदा 8 9 10 गाना हूंदा हर एतिरा एल्बम तव्हां में। हुनखे ॿुधंदा हुयो? जी जी बिल्कुलु। पोइ ॿिन्हिनि में ॿुधण सां गॾु वरी ॻाईंदा बि वञूं पिया, वरी दोस्तनि जो यार तुंहिंजो आवाज़ु सुठो आहे, पोइ पाण खे थोरो शौक़ु थियो। जॾहिं कोई तारीफ़ कंदो आहे त तारीफ़ कॉन्फिडेंस कनि था, पोइ अची सोचो, वेंदो हा, आहे। छा था सम्झो, इहे दोस्तनि सुठी सलाह ॾिनी या माराए वेंदो हर भेरो? हाणे माना हिन वक़्तु छा कंडीशन आहे त यार इहा सलाह सुठी हुई? बदन में कंडीशन बेहतर आला साईं भलाई कंदो अॻिते भला साईं उमेदूं आहिनि। कॾहिं कॾहिं माण्हू सोचींदो आहे यार माना इहो न दिलि शिकस्त न थिया अलाह मालिक आहे, पंहिंजी कोशिशि जारी आहे, इंशाल्लाह अलाह साईं कामयाबी ॾींदो। इंशाल्लाह घर में तव्हांजो कोई डिस्टर्ब न थींदो तव्हांजे हिन शौक़ सां, त तव्हां तव्हांखे शौक़ु हिनखे छा था तव्हां गाना ॻायो, तव्हांखे कोई कमु करणु घुरिजे या कोई कमु संभालणु घुरिजे, बिज़नेस करणु घुरिजे? बिज़नेस त हाणे असां हिकु त एतिरा पढ़ियल लिखियल न आहियूं, बाक़ी इहा गानो हिकिड़ो शौक़ु आहे ॻाइणु वॼाइणु दिलि जो, बसि उनखे दिलि बहलायूं था पंहिंजो ऐं कोशिशि कयूं था दोस्तनि खे ॿुधायूं जंहिंखे ॿुधण वारनि खे बि मज़ो अचे, सिंध वासियुनि खे बि मज़ो अचे। तव्हांजी फैमिली न चवंदी आहे त तव्हांखे गाना न ॻाइणु घुरिजे? न न न कॾहिं बि न न चवंदी आहे बिल्कुलु सपोर्ट कंदा आहिनि सपोर्ट, family। इहा जी, ॾाढी जी, सुठी ॻाल्हि आहे त कंहिंजे बहरहाल कॉन्फिडेंस ॻाल्हि आहे कंहिंजे पावर खे सपोर्ट करणु घुरिजे। ॻाल्हि इहा कॾहिं कॾहिं पंहिंजो पाण खे ॿुधण माण्हू वणंदो आहे, पंहिंजी बि आदत, पंहिंजी दिलदारी, पंहिंजो सुकून ॾींदा आहिनि भला, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मंसूर साईं तव्हां ॿुधायो, तव्हां वारा कॾहिं खां हिन फील्ड में आहियो? साईं तक़रीबन सम्झ त असांजो बचपन खां वठी इहो सिलसिलो हले थो, वाह वाह छो जो मुंहिंजो बाबा साईं हुयो अनवर साईं जो तालिब, अच्छा, फ़क़ीर हुयो। साईं जो कलाम बि तव्हां अनवर साईं? जी साईं, जी जी अनवर साईं जो, ऐं अनवर साईं जो महबूब हुयो मंगन फ़क़ीर, उन्ही जो जेको मुंहिंजो बाबा साईं तालिब हुयो। अच्छा अच्छा, पोइ माना फ़क़ीरी वारे सिलसिले में इहो सिस्टम हलंदो रहियो। पोइ असां नंढड़ा हुयासीं, बाबा साईं वारा ॻाईंदा हुया, पोइ असां ॿुधंदा हुयासीं, पोइ ॿुधण जे हिसाब सां असांखे बि शौक़ु थियो, पोइ आस्ते आस्ते ईअं थोरो तक हिकु अधु कलाम ॻाइण जे हिसाब सां पोइ बाबा साईं चयो त बाबा हाणे तोखे शौक़ु आहे, मुंहिंजो बि हाणे पढ़ाई बि थी वियो आहे, तूं भली अची ॻाए। अच्छा अच्छा, स्टार्ट दरगाह खां कयव? जी साईं, जी अनवर साईं दरगाह मूं वरी ही शइ मूंखे साईं सखावत हुज़ूर बुखारी इन टाइम दरगाह हली आहे जहानपुर शरीफ़ जो गादी नशीन आहे, गज़लकार गज़ल जो वॾो मास्टर आहे साईं। साईं पाण बि ॾाढो सुठो ॻाईंदो? जी साईं, जी जी मेहदी हसन ख़ान साहब जो शागिर्द आहे साईं। उनजा बि कलाम ॾाढा हिन शौक़ में वरी उन मालिकनि जी दुआ आहे मूंखे। सही 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 सही। बाक़ी असल मां यकतारे चपड़ी में ॻाईंदो हुयुमि अॻु में। अच्छा अच्छा अच्छा, जी साईं, जी माशाल्लाह अच्छा, माशाल्लाह। शायदि तव्हां तक़रीबन 7-8 सालनि खां जीअं तव्हां ॿुधायो तव्हां ॻायो था, जी त तव्हां जेकॾहिं कोई असांखे गानो ॿुधायो हिते त असां हुनखे बि इंजॉय करे वठूं, ताकी ख़बर पए तव्हांजी आवाज़ बिल्कुलु, असांजी माइक तव्हां ॾिजो साईं शायदि भगवान हिननि जो ओतिरी तारीफ़ करे सघां। हा, इहा माइक उन्हनि खे ॾेई छॾिजो। तव्हांजी आवाज़ में बि त कोई हिकिड़ो कलाम थी हा वञे। बिल्कुलु बिल्कुलु, वाह वाह कजो साईं, वाह वाह ॿुधायूं, कजो। हा। पर पुठ थो गिला मुझी करिए तू आही मुनाफिक यार हिन मेहराब भगवार जो टोड़ो थई इतबार तो करी थो मुझी
जलसा करी थो मुझी गिला उहे मुंहिंजा मुरीद थई मुझे खिलाफ ॻाल्हाए कुछ ख्याल सां वाकिफ़ थी वियो आहियां तुंहिंजी हर चाल खां तोखे छॾिया थो सरेआम चई उहे मुंहिंजा मुरीद थई जलसा करी थो मुझी गिला उहे मुंहिंजा मुरीद थई मुनाफ़क़त जी पई ख़बर तुंहिंजी नियत न सची दिल भरा सारी मुनाफ़क़त जी पई ख़बर सारी मुनाफ़क़त जी पई ख़बर राज़ तुंहिंजा खोले विया सभई उहे मुंहिंजा मुरीद थई जलसा करी थो मुझी गिला उहे मुंहिंजा मुरीद थई मुझे खिलाफ ॻाल्हाए कुछ ख्याल सां वाकिफ़ थी वियो आहियां तुंहिंजी हर चाल खां तोखे छॾिया थो सरेआम चई उहे मुंहिंजा मुरीद थई जलसा करी थो मुझी गिला उहे मुंहिंजा मुरीद थई घट न तो आयार कई उहे मुंहिंजा मुरीद थई जलसा करी थो मुझी गिला उहे मुंहिंजा मुरीद थई मुझे खिलाफ ॻाल्हाए कुछ ख्याल सां वाकिफ़ थी वियो आहियां तुंहिंजी हर चाल खां तोखे छॾिया थो सरेआम चई उहे मुंहिंजा मुरीद थई जलसा करी थो मुझी गिला उहे मुंहिंजा मुरीद थई पतंग सां कई आगदारी तो चए परवानो पंहिंजी औकात ॾेखारी तो चने पतंग सां कई आगदारी तो चने पतंग सां कई आगदारी तो में उम्मीद इहा कोन हुई उहे मुंहिंजा मुरीद थई जलसा करी थो मुझी गिला उहे मुंहिंजा मुरीद थई मुझे खिलाफ ॻाल्हाए कुछ ख्याल सां वाकिफ़ थी वियो आहियां तुंहिंजी हर चाल खां तोखे छॾिया थो सरेआम चई उहे मुंहिंजा मुरीद थई जलसा करी थो मुझी गिला उहे मुंहिंजा मुरीद थई जबरदस्त जबरदस्त खूबसूरत आवाज़ ऐं खूबसूरत गानो ॿुधी छॾियो न जेको करे रहिया हुआसीं त ॿुधी छॾियो न जंहिंसां करी थो गिला मुंहिंजा मुरीद थई उहो मां हिन खां पुछंदमि कंहिंसां गिला थियनि केरु कंहिंजो मुरीद आहे ऐं तव्हांखे लव जे मामले में पिया आहियो न पिया आहियो ट्रू आहे न आहे पंहिंजी गुफ़्तगू खे जारी कंदसि पर हिन वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो सो हाणे गिलाऊं कहिड़ियूं कयूं साई था वठूं ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है अमन छोटे पैगाम
सलाम सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भली कार्तिक ऐं सिंध टीवी जो प्रोग्राम सलाम सिंध में मज़ेदार सिंधी गुफ्तगू हली रही है, कचहरी हली रही है। तव्हां प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ असांजो नंबर डायल करे सघो था। नंबर तव्हांजी पंहिंजी स्क्रीन ते अची रहियो आहे। प्रोग्राम में शामिल थियो ऐं पंहिंजी पसंदि जी गुफ्तगू करे सघो था, शेरो शायरी बि करे सघो था। जेकॾहिं कंहिंजी शादी या बर्थडे आहे तॾहिं बि उन्हनि खे प्रोग्राम में असांजे पर्सनल प्रोग्राम में कॉल कयो, जीअं असां सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध जे ख़ूबसूरत प्लेटफॉर्म तां उन्हनि खे असां विश कयूं ऐं असां बि तव्हांजी ख़ुशियुनि में शरीक थी वञूं। बिल्कुलु, अॼु त ॿ सुठा फनकार असां पंहिंजे प्रोग्राम में घुराया आहिनि। जेकॾहिं तव्हां इन्हनि खां का फरमाइश करणु चाहियो था तंहिं ॾींहुं बि तव्हां असांखे टेलीफोन करे सघो था ऐं हिननि खां को सुहिणो कलाम असां ॿुधी सघूं था। अच्छा, शायदि का जेकी मुंहिंजी लास्ट गुफ्तगू रहिजी हुई, शायदि जेकी मां तव्हां सां ॻाल्हायां पई, कॾहिं कंहिंसां मोहबत कई आहे, उनजे तव्हां कावड़ में गानो ॻायो या उनजे ॾुख में गानो ॻायो आहे, इहो इहो त सिलसिलो हलंदो रहे थो। वधीक इरशाद भाई खां पुछा कयो, वधीक ख़बर आहे। मां को तोसां गॾु आहियां भाऊ। हिननि सां त मुंहिंजी गुफ्तगू या थींदी मां- रहंदी आहे। तव्हां पंहिंजे त बारे में बसि पोइ ॿुधायो, तव्हां अंदाज़ो जेके लॻाए- तव्हांजा इन में चाहींदड़ अंदाज़ो आहिनि, लॻाए सघो था तव्हांखे ॾिसनि था। जी, यकीनन इन बारे में मूं त गुज़रियो आहे कोई, अच्छा, गुज़री विया आहे, मतिलबु मोहबत न मिली, ख़तम थी वई। बस टाइम हुयो पर चवंदा आहिनि मोहबत त थींदी आहे, वरी थी वेंदी आहे, वरी ख़तम थींदी आहे, वरी थी वेंदी आहे, ईअं इंशाअल्लाह करे उम्मीदनि ते दुनिया मोहबत क़ाइमु त आहे। ख़तम थी वई, मोहबत ख़तम थी, पाण बि ख़तम थी वियो गम जॾहिं लॻंदो आहे त थोरो थोरो करण, थोरो त असरु पवंदो ई आहे। सची मोहबत में असरु थींदो आहे। आहे। स्मार्टनेस जो राज़ छा आहे, माना ॾाढो स्मार्ट आहियो हाणे, ईअं ॾाढो सुठा लॻो। इहो अल्हम्दुलिल्लाह जॾहिं खां वठी तव्हां सां दोस्ती थी आहे, तव्हांखे ॾिसी करे मां सोचंदो आहियां बि अच्छा, माना सन्हड़ा थींदा था वञो। पोइ उस्ताद मोहम्मद यूसुफ जो हिकिड़ो कलाम आहे, उन में हिकिड़ो डायलॉग आहे, सन्हड़ो थी वियो आहियां। सो बहरहाल अलाह साईं तव्हांखे सिहत ॾिए। हिकिड़ी ॿी जेकी असां गुफ्तगू कयूं पिया त हिन जो जेकी गाने ॻाइण जो जेको तव्हांजो स्टाइल आहे, तव्हां चमन मिरारी खे एतिरो ॿुधो आहे त तव्हांजो एक्सेंट बि ओड़ो ई थी वियो आहे। तव्हां उन्हनि जी स्टाइल में ॻाइण जी, मतिलबु तव्हांजो लॻे पियो त उन्हनि जी स्टाइल खे फॉलो करे तव्हां ॻाए रहिया आहियो। बिल्कुलु बिल्कुलु मतिलबु तव्हां इन शइ खे मञियो था त तव्हांजो, अच्छा, त कॾहिं ईअं न थियो तव्हांजो को उस्ताद आहे जितां खे सेखारियो हुजे, थोरी प्रैक्टिस ॾिनी हुजे? बिल्कुलु खोड़ सारा जॾहिं मां कंदकोट में हुयमि, हुते उस्तादनि खां सिखिया। उस्ताद ग़ुलाम सरवर चांडियो अच्छा, साहिबु अच्छा। तमामु सुरीलो फ़नकार हुयो, हुन खां सिखिया वरितोसीं। हिते बि खोड़ सारा उस्ताद आहिनि, जेको जाथों वंड मिले थो कुझु न कुझु ज़बरदस्त, ज़बरदस्त। सिखिया ज़रूरु आहियूं। तव्हां कचहरी कयूं था पाण अञा, पर हा, मां हाणे जो कनि हिकिड़ो अनवर सां हिकिड़ो मुंहिंजो क्वेश्चन अनवर आहे। मंसूर फ़कीर आहे, सॉरी सॉरी, अनवर साईं जो खां तालिब आहे। बिल्कुलु सो, बिल्कुलु मंसूर खां मां पुछणु चाहींदसि, मंसूर, हे जेको तव्हां ऑरेंज कलर जो रओ पातो आहे, जी सर। मतिलबु हिकु मफरल टाइप आहे, इन जो असल कॉन्सेप्ट छा आहे, इन जो मक़सदु छा आहे इन दुपट्टे पाइण जो? ये सूफ़ी जो पहचान आहे। सूफ़ी जी पहचान आहे, जी। मतिलबु इहा इन जी जेकॾहिं तव्हांखे हिस्ट्री ख़बर आहे त थोरी मूंखे ॿुधाईंदा हलो। हिस्ट्री त इलाही वॾो आहे, बहरहाल असांखे जेतिरो मालूमात आहे। सूफ़ियानो हिकिड़ो मिज़ाज रखंदड़ माण्हू सूफ़ी इहो मिज़ाज पाईंदा आहिनि। जेको अच्छा, आहे, अच्छा। जी जी, सही सही। सूफ़ी जो निशानी इहा ई हूंदो आहे, रिवायत। पर हिन ॻाल्हि खे सही, पाण हिते सही, छॾियूं सही, था ऐं बिल्कुलु, हिकिड़ो सुठो बिल्कुलु। कलाम तव्हां ॿुधायो त हुन खां पोइ ॻाल्हि खे वधायूं था हा। अॻिते। जी, सिकंदे सिकंदे वक्त गुजर गया, सिकंदे सिकंदे वक्त गुजर गया, वत दिल पर फेरा पावी मुख विखलावी, हार सिंगार गयुम सुख सारा, वत डवाग बरावी मुख विखलावी, सिकड़ी यार हुजूरन तडी नैना नैन मिलावी मुख विखलावी। कर मोहब्बत कुछ हासिल हो गई, कर मोहब्बत कुछ हासिल हो गई, तेरी उम्र चार दिहाड़े थी सौदागर करिए सौदा, थी सौदागर करिए सौदा, जहाँ जहाँ हट पसारी हूँ, छामा बुधाया कैखे हो दिल के करार नाही, छामा बुधाया कैखे हो दिल के करार नाही, देह को दिलासा दिल के, देह को दिलासा दिल के, हीरो को यार नाही, छामा बुधाया कैखे हो
करार ना है। जेकी लिखो मुझो सोई पयो निभाया। जेकी लिखो मुझो सोई पयो निभाया। किस्मत में खोटू आहे, किस्मत में खोटू आहे, कहते मयार नाहे। आमा बुधाया कैसे हो दिल के करार ना है। शामा बुधाया कैसे हो दिल के करार ना है। देखो दिलासो दिल के इहरा को यार नाहे। शामा बुधाया कैसे हो दिल के करार ना है। हिन्नता जहान नीमू दिहरा दुखन जघाया। हिन्नता जहान नीमू दिहरा दुखन जघाया। इहड़ी खिसा जवाई, इहड़ी खिसा जवाई, चमनी बहार लाहे। शामा बुधाया कैसे हो दिल के करार ना है। देह को दिलासो दिल के इहरा को यार लाहे। शामा बुधाया कैसे हो दिल के करार ना है। कहता घरू अची तू हुजूरन साधार जी। कहता घरू अची तू हुजूरन साधार जी। हयातियत सोना साई, हयातियत सोना साई, कोई एतबार नाहे। शामा बुधाया कैसे हो दिल के करार ना है। देह को दिलासो दिल के इहरा को यार नाहे। शामा बुधाया कैसे हो दिल के करार ना है। शामा बुधाया कैसे हो दिल के करार ना है। वाह सही वाह, वाह सही वाह।
छा मां ॿुधायां दिल खे करार न आहे पर असांखे करार मिलियो नहीं तव्हांजो अंदाज़ ऐं आवाज़ जी जेका लेवल आहे उहा थोरी माना अप आहे मथे माना हिकिड़ो मज़बूती सां जंहिं तरीक़े सां ॻाए पर थो मां पंहिंजूं मां इहो चवंदसि त ज़बरदस्त आवाज़ ऐं ख़ूबसूरत आवाज़ मतिलबु ओतिरी ताज़गी आहे ऐं वाक़ई में अहिड़नि ट्रैकनि खे असांखे ॿुधणु घुरिजे लाइव ॿुधण में त वरी अञा वधीक मज़ो ईंदो आहे पंहिंजी गुफ़्तगू खे जारी कंदासीं पर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो सो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सलाम से शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक नाज़रीन एक दफ़ो ॿीहर भली कारतिया सिंध टीवी जो प्रोग्राम सलाम सिंध में गुफ्तगू असांजी जारी आहे ऐं कुझु नए महिमाननि बि असांखे जॉइन कयो आहे बिल्कुलु, बिल्कुलु। तव्हांखे तारुफ़ कराईंदा हलंदासीं जंहिं शख़्स जो तारुफ़ त असां हाणे करायूं था पाण सीनियर सेल्स मैनेजर आहिनि स्टेट लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान ऐं सेक्रेटरी इंफॉर्मेशन फील्ड वर्कर फेडरेशन्स ऑफ पाकिस्तान ऐं इन खां सवाइ एक्स सेक्रेटरी आहिनि पाकिस्तान क्रिश्चियन स्काउट्स ऐं एक्स चेयरमैन आहिनि कैथोलिक सर्विसेज जा सो भलीकार चऊं था असलम परवेज़ साहिब असां गॾु आहे अस्सलाम वालेकुम जी कैसे हैं ठीक हैं जी वालेकुम अस्सलाम बहुत शुक्रिया। शाहद जागरानी साहब आई एम ग्रेटफुल कि सिंध टीवी और आपने मुझे इनवाइट किया थैंक यू सो ब्यूटीफुल मॉर्निंग थैंक यू सो मच आजकल क्या कर रहे हैं कहाँ मसरूफियात हैं आपकी क्योंकि ये सारे काम लिखे हुए हैं सारे काम इतने मतलब कम अरसे में कर जाते हैं पता नहीं किस तरह से कर जाते हैं ये भी बताएं ये एक उम्र गुजरी है करते करते अच्छा जब हम अर्ली एज में थे तो हम ये स्काउटिंग दो तरह की होती है एक तो स्कूल की स्काउटिंग होती है सही एक ओपन डिस्ट्रिक्ट और थैंक्स गॉड कि मैं फॉर्चुनेट हूँ कि सेकंड टाइम सिंध टीवी में और आपने याद किया लास्ट टाइम जब मैं आया था तो मेरे साथ मीर साहब थे जो इस वक्त कराची ओपन डिस्ट्रिक्ट के वो लीडर हैं आपको याद है उन्होंने स्कार्फ भी आपको गिफ्ट किया था बिल्कुल किया तो एक दूसरी स्काउटिंग होती है जो कराची ओपन डिस्ट्रिक्ट है अच्छा जिसमें हम सोशल सर्विस पब्लिक में जाके करते हैं वो तो स्कूल की बाउंड्री तक होती है सही तो ये हम मुहर्रम के मौके पर या जो भी कौमी दिन होते हैं हाँ तो वहाँ पे आ जाते हैं और हम पहला उसमें शामिल होते हैं सिक्योरिटी में हम वॉलंटरीली कर रहे होते हैं हम तो रेंजर्स पुलिस और इसके साथ हम जो है और आप यकीन जाने कई दफ़ा इतना ज़्यादा एक्सपीरियंस होता है कि बाकायदा लोग हमें ज़रूरत से ज़्यादा रिस्पेक्ट देते हैं कई दफ़ा वो पुलिस वालों के लिए सुन रहे होते हैं सही लेकिन वो ये जानते हैं कि ये लोग वॉलंटियर हैं और ये हमें ये बात कर रहे हैं वो हमें जा कहते हैं यार आप जाकर उनको बोलें कि ये करें तो ये बड़ा खूबसूरत एक्सपीरियंस है हमने ये देखा कि सोशल सर्विस को इटसेल्फ सही अगर आप करते हैं तो वो कहते हैं ना कि आप जल्दी बूढ़ा तो होना ही है दुनिया से जाना ही है लेकिन जल्दी आप एक्टिव रहते हैं नंबर 2 ये कि ये इसमें जो स्काउटिंग में मैंने लास्ट टाइम भी कहा था कि ये हमारी जो इंसान को मुनज़्ज़म होने में बहुत मदद करती है ये आपकी स्काउटिंग जो है सही या यूं कह लें कि जिंदगी की अच्छी जो तरबियत है वो स्काउटिंग में मिल जाती है एक अच्छा शहरी एक अच्छा इंसान बनने में मददगार साबित होता है सही तो ये बताएं कि स्काउटिंग का जो शौक है या जज्बा है वो स्कूल वाले ज़माने में ज़्यादा होता है या उसके बाद भी लोग आ जाते हैं स्कूल में जो नहीं पढ़ा हो वो भी शामिल हो सकते हैं ये वो कहते हैं इट्स डिपेंड्स आप स्कूल में जब थे कुछ लोग सिर्फ वो कहते हैं ना पढ़ाई के कीड़े होते हैं वो पढ़ाई के अलावा देखते ही नहीं कुछ लोग जो है गैर निसाबी चीज़ों में होते हैं जैसे डिबेट्स में आ जाते हैं जैसे वो सिंगिंग के प्रोग्राम में आ जाते हैं प्लेज में आ जाते हैं तो ये भी एक तरह की एक्टिविटी है और समहाउ मैं स्कूल के टाइम पे नहीं था अच्छा उसके बाद मुझे इनवाइट किया गया अच्छा और हमने कोई 15-20 साल इसमें किया और बड़े बड़े इवेंट्स में हम गए और हमने पूरे पाकिस्तान में भी जाना हुआ और फिर यहाँ पे भी जाना हुआ और बहुत सारे सोशल रिलीजियस प्रोग्रामों में शामिल हुए फिर एक टाइम पे हमने सोचा कि अब हमें पीछे आना है हम दूसरों को आगे करेंगे अच्छा बाज़ स्टूडेंट्स ऐसे भी होते थे कि जो मतलब वो मुश्किल क्लासें होती थी उनसे छुटकारा हासिल करने के लिए स्काउट में चल गए चले गए तो भाई यहाँ पर टाइम पास अच्छा होगा भाई स्काउटिंग कर रहे हैं ठीक है इस तरह से भी लोग आ जाते हैं या स्टूडेंट्स सही फरमाया आपने लेकिन मैं एक और अगर ऑब्जर्वेशन देखो ना चूँकि मेरा मार्केटिंग का काम है और दुनिया में हम देखते हैं तो मैंने आप ये देखिएगा कि जितने लोगों ने तरक्की की है दे वर नॉट बहुत अच्छे स्टूडेंट नहीं थे चाहे वो बिल गेट्स हैं वो एवरेज स्टूडेंट ही होते हैं लेकिन वो चूंकि इस पढ़ाई के अलावा 10 और चीज़ों पे ध्यान होता है सही तो कोई ऐसी अचीवमेंट कर जाते हैं जो बहुत अच्छा हमारे यहाँ जो मॉनिटर थे जो नंबर 1 आते थे
फिर जब हमने ये अपना ऑस्ट्रेलिया का काम किया, जिन्होंने क्लास नंबर 1 लिया वो कहीं नहीं नजर आए। तो क्योंकि ये सिर्फ पढ़ाई नहीं है, बहुत सारी आपकी स्पिरिट्स हैं। वो कहते हैं ना कि आपके जो जज्बे हैं वो आपको आगे ले सकते हैं। अच्छा, किसी ज़माने में मतलब माजी करीब की बात कर लें तो ये जम्बूरी कैंप्स हुआ करती थी, वो आजकल दिखने में नहीं आती। मुख्तलिफ शहरों में जाते थे, एक एक हफ्ता खेमे लगा के बैठ जाते थे स्काउट्स, वो कहाँ चले गए वो अच्छे सुनहरी दौर? अजीब अच्छे दौर। कुछ तो ये पूरी दुनिया में ये जो एक पेंडेमिक आया इसने भी किया है, और इससे पहले कोविड की में भी हम आ गए। उससे पहले ये था कि ये तो इंटरनेशनली भी जाते हैं, बाहर कैंपूरी जिम्पूरी होती है, इस्लामाबाद जाते हैं, नाइट कैंपिंग होती है, हाइकिंग होती है। लेकिन अब चीज़ें बहुत सारी आई हैं, या तो फिर हम कट गए शायद, या ये भी आपका ध्यान नहीं है उस तरफ, ये भी हो सकता है, ये भी हो सकता है। लेकिन देन टू वैसे चर्चा होता था पूरे मोहल्ले में, पूरे शहर में कि भाई स्काउट्स की कैंप लगी हुई है, एक तो आप वहाँ पर खुद खाना पका रहे हैं, खुद तफरी कर रहे हैं, खुद गेम्स हो रही हैं, बड़ा मजा आता था। जी। आप ये देखिएगा कि लास्ट टाइम जो जब आए थे तो उन्होंने क्या कहा था कि हम मिट्टी में भी डाल के तो खाना वो बना सकते हैं, ये सीखना होता है ना इसमें। लेकिन इसमें ये है कि हमने ये भी देखा कि जो ख़ास तौर पे मोहर्रम राम की जो प्रोग्राम होते हैं हम उसमें ज़रूर जाते हैं। और वैसे तो हम शायद फौज में जाते हैं, सिलेक्शन होती, तुम्हारा यूनिफॉर्म पहनने का शौक भी पूरा हो जाता है ना। तो इसमें यही है, लेकिन आपको थोड़ी सी अच्छे बुरे की तमीज़ थोड़ी ज़्यादा होती है। अच्छा। मुझे कभी पुलिस वाले ने रोका, मैंने जाकर उसको सलाम की, मैंने बोला सर आपने मुझे रोका है, सभी को रुकना चाहिए, लेकिन मैं इसलिए कि आई एम पार्ट ऑफ द लॉ, मैं चाहे वॉलंटियर हूँ, तो आपने मेरे साथ जो भी करना है वो कर लें, लेकिन मुझे आपके इशारे पे रुकना जरूरी था। तो आपको एक अच्छा सिटीजन बनने में मैं समझता हूँ कि स्काउटिंग हो या कोई भी ऐसा काम हो, तो आपके अंदर वो एक हेरिटेज आ जाती है कि आपने ये अपने अंदर ये करना है। अच्छा, वैसे असलम साहब एक बात तो ये भी है कि किसी प्रोग्राम में किसी ख़ास मतलब जगह पे खड़े होने का मजा अपना है, या किसी प्रोग्राम में शिरकत की जात वैसे नहीं मिलती, स्काउट बन के मिल जाती है भाई। ये तो ये भी मजा आ गया। मुंह उठा के अंदर चले जाते हैं, पता है कि कोई आ। लेकिन वैसे तो भाई आप क्यों आए, क्यों, आपका क्या काम है? वैसे स्काउट है तो बस वो तो खुद ही सारा प्रोग्राम उसके अंडर में। लेकिन आप यकीन जानिए एनर्जी तो आपके साथ भी बहुत है, इनके साथ सबके साथ है। हम वहाँ पे जब जाते हैं ना तो हमें डिलीवर करना होता है। कभी कभी प्रोग्राम शुरू होने से 2 घंटे पहले, प्रोग्राम होने के 1 घंटे बाद तक हम वहाँ होते हैं, और पता चला कि हम बिल्कुल खाली पेट आए हैं, चले गए, हम ध्यान ही उस तरफ है। तो ये जो एहसास जिम्मेदारी है ना, वो आप किसी भी पार्ट ऑफ दी लाइफ हो, आपको एहसास जिम्मेदारी, भाई ये जो प्ले कर रहे हैं, आप लोग जो बैठे हैं, ये इट्स ऑल सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी। सही। अगर आपके अंदर ये है तो आप कहीं भी जा सकते हैं। वैसे घर वाले कहते नहीं कि सारा दिन आपने ज़ाया कर दिया, खामखा कुछ मिला भी नहीं, क्योंकि इनकम वगैरह तो होती नहीं है, सिर्फ ये है कि एहसास जिम्मेदारी है, दिली सुकून होता है, लोग तारीफ करते हैं भाई आपने अच्छा मतलब परफॉर्म किया है यहाँ पे, और जिम्मेदारी के साथ आप जो है ना वो सारे प्रोग्राम को लेके चलें। देखिए एक तो ये लाजमी बात है कि जब आपने कोई भलाई का काम करना है, जब आपने किसी के काम आना है, तो आपको कुछ ना कुछ तो सेक्रीफाइस देनी है, चाहे वो फैमिली की है, चाहे वो काम की है। और मैं बहुत मोहतात हूँ। इस लास्ट टाइम एक बात मैंने कही थी, आपने कहा था वहाँ स्विच कर गए, तो मैं जिस पेशे से हूँ मार्केटिंग के, स्टेट लाइफ के, तो मेरी जब शादी हुई तो मैंने अपनी वाइफ से कहा कि देखिए मेरा काम ऐसा है कि जो अराउंड द क्लॉक कभी 12-1 भी बज जाते हैं, लेट हो जाता है। सही। तो आपने अपना घर का काम देखना है और अपना, लेकिन आपने मेरे इंतजार में ना तो जागते रहना है और ना भूखे रहना है। मैं पता चला 12 बजे आऊँ और आप बैठी हैं, तो मैंने कहा वो जो पुरानी मशरकी ख़वातीन वाला मामले अब चेंज हो गए हैं, यही उनको पता है। हाँ ये ज़रूर है, मैं कुछ फेसबुक पे भी काफ़ी हूँ, तो मैं जहाँ होता हूँ वैसे ही घर वालों को पता होता है कि मैं इस वक्त कहाँ हूँ। तो वहाँ जब जाते हैं बता के जाते हैं, फिर ये प्रोग्राम अगर दिन में है तो शाम को ख़त्म हो जाते हैं, शाम में है तो रात को ख़त्म हो जाते हैं। सही। हाँ, इफ़ वंस वी आर आउट ऑफ द सिटी तो वो तो फिर पता ही होता है कि वो हम बाहर जा रहे हैं। वैसे आप इंश्योरेंस में भी हैं, तो इंश्योरेंस वाले बंदों से भी लोग कम ही मिलते हैं, कहते हैं कि भाई ये मिलेगा तो बात इंश्योरेंस की जरूर करेगा। बात करेंगे तो फिर फंसा भी देते हैं, इंश्योरेंस बंदा करवा भी लेता है। तो इतनी मतलब वो बातें बताएगा, इतने फवायद बताएगा कि बंदा कहेगा चलो भाई मेरा कर लो इंश्योरेंस यार। हाँ जी, वो आपने क्लाइंट को कायल करते रहते हैं ना, जो भी मिले। प्यारी बात की, लेकिन इन्होंने बड़ी पंच लाइन दी है, फंसा लेते हैं। तो फर्स्ट ऑफ ऑल तो वी डील विद द ह्यूमन बीइंग्स। हम मुर्गों के साथ तो करते नहीं है कि हम फंसाना होता है। बात सिर्फ ये है कि अगर मैं
आपको जिस सीट पे बिठाया गया, अगर वो डिलीवर ना कर सके, इट मींस यू आर नॉट अ गुड प्रोफेशनल। सही सही सही, ठीक है। सही है। दूसरी जाहिर सी ये- बात है, कहेंगे भाई क्या फायदा, आप क्या कर रहे हैं, गाने का क्या नंबर फायदा। टू, आप जब तक आप उस बात को अपने ऊपर तारी नहीं कर लेते, कोई भी काम है, आप स्पोर्ट्समैन है, आप सेल्समैन है, आप सिंगर हैं, आप जब तक उसको तारी नहीं करते, और वो मेरा नाम भी आपको पता ही है ना, किसी टाइम पे बड़ा पॉपुलर नाम था फिल्म इंडस्ट्री सही, में, सही, सही। और उसके बारे में जब भी वो जिक्र आता तो एक जहन में ना खुद ब खुद एक नफरत जाग जाती थी। असलम परवेज, वो कहते थे विलन है ना, हालांकि मैं कहता था वो शुरू में हीरो भी है, सही, था, सही, ठीक है। सही, सही। तो वो असलम परवेज मरहूम कहा करते थे कि मैं अपने काम को इस तरह डूब के करता हूँ कि लोग मुझसे बाकायदा नफरत करें। अच्छा अच्छा, ठीक है, अच्छा। एक बात। दूसरी बात ये तो काम आप जो- किस वजह से करते हैं, नफरत अच्छा, करने के लिए? अच्छा, मैं जो कर रहा हूँ, मैं एक अपनी ना अंदरूनी एक खुशी के लिए कर रहा हूँ। अच्छा। आपके मोहल्ले में, आपके घर में, या आपके नजदीक लोगों में खुदा ना खासा जिंदगी मौत सबके साथ लगी, हादसा सबके साथ लगे हुए सही, हैं। सही। अब ये अब जिंदगी का, हमारी जिंदगी में जो सदी आई है, सही, सही। वो हम देख रहे हैं कि बहुत सारे लोगों के साथ बड़े 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 हादसे हुए हैं। जो घर से चला जाता है, बाद में पीछे वालों ने रहना होता है, जिंदा रहना होता है, नहीं? सही बात, सही बात। अपने जो मिलियंस लोग, अभी लाखों में लोग चले गए, अचानक से एक मतलब हादसा अचानक हुआ से तो आ पीछे जाता है। जाहिर सी उन्होंने बात है, जीना है, तकलीफ हो जाती है। उन्होंने खाना है, उन्होंने ईदें मनानी है, उन्होंने स्कूलों में स्कूलिंग करनी है, दे नीड फंड। हम क्या कर रहे हैं, जिंदगी में तो खुदा के हाथ में है, ठीक है। अब आपको सिर्फ ये इंश्योरेंस एक सेलमैन तक नहीं रहा, आप बैंक में जाते हैं, वहाँ को भी आपको बड़ी प्यार सी मुस्कुराहट दे के यही कहा जाता है कि आप आ जाए करने। यार ये इंश्योरेंस की वजह से बड़ी इज्जत मिलती है। ये देने वाले के पास इज्जत होती है, जो दे रहा होता है आपको। ये तो बात है बिल्कुल। जब तक इंश्योरेंस बंदा करवाए तब तक वो चाय वाय ठीक ठाक नमूने से हाँ, मिल जाती है। रिसेंटली मैं बताऊँ आपको, अपना अपना काम करने का तरीका होता है। कुछ लोग एक रैंडम चले जाते हैं, जी मैं इंश्योरेंस का काम कर रहा हूँ। मेरा स्टाइल ये है कि मैं बगैर रेफरेंस के नहीं जाता। अच्छा, आपके पास ही बैठा हूँ, एक रेफरेंस से बैठा हूँ। रेफरेंस के थ्रू आप जाने में आपको थोड़ी सी एक्सेप्टेंस तो मिल जाती है, सही सही, आपको बिठाया जाता है, बातचीत की जाती है। सही सही। उनको मेरा काम है कि भाई ये कर लें, और वो कहते हैं ना, मेहनत और कोशिश मेरा काम है, नतीजा तो अलग ही जाते देनी है। मैं उनको बता के आ जाता हूँ। एक काम अगर वो 30-35 साल से आप कर रहे हैं, तो थोड़ा सा ठहराव, थोड़ा सा एतमाद, थोड़ी सी बात में मजबूती आ जाती है। सही सही। जब मैं कह के उनको आ जाता हूँ, आप यकीन जाने, रिसेंट दिसंबर क्लोजिंग थी हमारी, आपके एक एमपी हैं सिंध असम्बली के, एनसी नवीद साहब, मुझे 29 तारीख को कहते हैं, असलम भाई आप आना, एक मशवरा करना है। 3 फोन किए, रात को बोला यार, मैंने बोला कि इस 31 दिसंबर को मैंने जाने देना, और मैंने उनको जो एडवाइस किया, मियाँ बीवी दोनों की पॉलिसी बनाई। देखिए, आपकी एक रेपो बनती है, जब आप पुराने होते हैं, ये कहते हैं यार ये बंदा प्रोफेशनल है, अगर मैं इससे बात करूंगा तो मुझे, क्योंकि मैं जब ये काम करता हूँ तो 3 चीज़ें ज़हन में रखता हूँ कि आपकी इनकम क्या है, आपकी सेविंग क्या है, और आपकी एक्सपेंसेस क्या हैं। इट शुड नॉट बी सो हाई कि एक बंदा पे ना कर सके, और इतना कम भी ना हो कि बंदा उसको सोचे इसका कोई फ़ायदा नहीं है। ठीक है, तो मैं सिर्फ ये कह रहा हूँ कि ये, और मैं एक आखिरी लाइन इसमें कहूँगा, क्योंकि बात थोड़ी सी लंबी हो रही है। मैं ये कहूँगा कि अगर आप, मैं जब तक समझाता हूँ, कोई नहीं मानता कोई बात नहीं, एक रिलेशनशिप बन जाती है। लेकिन जब वो जो मेरे साथ पॉलिसी होल्डर बन जाता है, आप यकीन जानिए, मैं उसके, अगर वो लेडी है तो मैं उसके फैमिली से ज़्यादा करीब हूँ, बंदा है वो मुझसे हर मशवरा लेगा, इवन एक्सपेंसेस के लिए, वो शादी ब्याह के लिए, फिर उनकी फैमिली के हम अहम रुकन बन जाते हैं जब एक्सेप्ट कर लिए जाते हैं। सही सही। अच्छा, जो अच्छा बहुत सारे सवाल वैसे हैं जहन में, हाँ, वो भी बिल्कुल, पूछता रहूँगा इंशाल्लाह तो आपसे। बीच बीच में ये भी करते हुए चलेंगे, पर मैं मुझे शायद खां हिकिड़ो गानो ॿुधणु घुरिजे। ईअं न, मां सम्झी तव्हांजी फीलिंग्स सम्झी। मां बि वेठी वेठी हैंग पई थियां थोरो, मूंखे लॻे का सर जो ॻाल्हियूं इतनी इंटरेस्टिंग हैं सर, आपकी बातें मतलब इतनी इंटरेस्टिंग थी, बंदा उसकी गहराई में जब सोचता है, तो आप बोलते जा रहे हैं और मैं उस फ्लैशबैक में गई हुई थी कि हाँ ऐसा भी होता है, इस तरीके से वाकई में ये लोग करते हैं, तो बंदा उसकी गहराइयों में जाता ही जाता है। शायद भगवान जे कलाम जो टाइम असां ज़ाया न कयूं।
अथव भाऊ शाबाश अथव इहा शाबस कहिड़े कवि जे में भाऊ अरे पिया आहे? भाऊ कहीं भाग वाला लफ्ज़ जेको आहे न ख़राब थी वियो। ये सब तुंहिंजा कम आहिनि दोस्त, ये सब तुंहिंजा कम आहिनि, इहा शाबस कहिड़े कवि जे में हरकत भाऊ? सब तुंहिंजी आहे भाऊ, मां ॾिठो हिन ख़राब है करायो ना, आहे तो हरकत के मतलब हरकत आहे हिन में जेको आहे गड़बड़ करे थो। ई शाबस अथई, भाऊ शाबस अथई। पंहिंजी कचहरी खे लॻभॻि जारी रहंदी वक़्तु थियो आहे नंढे कमर्शियल ब्रेक जो। हलंदासीं ब्रेक जी तरफ़, ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम से। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार्तिकिया सिंध टीवी जो प्रोग्राम सलाम सिंध में गुफ्तगू असांजी जारी आहे। बिल्कुलु कलाम बि ॾाढा सुठा ॿुधूं था पिया, जी, शायदि बिल्कुलु। कलाम ॾाढो सुठो कलाम ॿुधोसीं। महांगाई वधी वई आहे वाकई में बि, अहिड़े महांगाईअ में, अहिड़ी कुर्बत में, अहिड़ी बेरोज़गारीअ में जेकॾहिं कोई तव्हां सां सचो प्यारु करे थो त उनजो ॿेली क़दुरु कयो ऐं उनखे अखियुनि ते रखो, दिलि में उनखे जायूं ॾियो, छो त सचो प्यारु करण वारा घटि माण्हू आहिनि। बहरहाल कचहरी असांजी जारी आहे। असलम परवेज़ साहिब असां सां गॾु आहे। अच्छा असलम साहब, ये मुझे बताएं कि पॉलिसी रखते हैं किसी के पास तो वो बंदा छोड़ जाता है वो पॉलिसी का इदारा जो जिस इदारे में वो काम करता है, तो उसके बाद कोई परेशानी होती है या नहीं होती? क्योंकि उसके पास ही सारा हमारा रिकॉर्ड होता है, वो चला गया भाई, छोड़ दिया उसने, वो पता चला कि भाई कोई नौकरी मिल गई उसको, वो पता नहीं कहाँ है। ये आप ना आफ्टर सेल सर्विस की बात भी कर रहे हैं और आप ये भी बात कर रहे हैं क्योंकि हम सब इस दुनिया में फानी है, सबने जाना है। बंदा नेचुरली मुल्क से बाहर चला जाता है, छोड़ जाता है। यहाँ स्टेट लाइफ AAA रेटिंग का एक बहुत बड़ा इदारा है जो नेशनल बैंक के बाद आता है। अच्छा। और पूरे पाकिस्तान में तो इसकी वर्थ जो है, दुनिया में भी इसको मर्की अवार्ड्स मिल चुके हैं कि हम बिलियंस में क्लेम देते हैं। अच्छा। मैं जब आपकी खुदा करे पॉलिसी बनाऊंगा तो उसके पीछे एक फाइल कवर होगा। अपनी बात फाइल कर रहे हैं कवर सर। के आगे 33 बातों में अपनी बात बता रहे हैं आप। अच्छा गुमान तो किया जा सकता है। अब भाई हम दोनों फंसने वाले हैं। अभी हम बोले कि वो फाइल का जो आप सबसे पहले हमें दिएगा। नहीं, मैं क्या बता रहा हूं, उसके पीछे 33 उसका जोन्स का नंबर, फोन नंबर, एड्रेस और सब कुछ लिखा होता है। अच्छा। आप किसी जगह भी चले जाएं, यू कैन सबमिट योर प्रीमियम एनी पार्ट ऑफ द पाकिस्तान, आप जाएं और वहाँ जमा करा दें। नंबर 1। नंबर 2 ये है कि अभी हमने एक और सिस्टम शुरू कर दिया है कि बैंक अल्फला के साथ हमारे एक बना हुआ है पैकेज बना है कि आप जो वहाँ जाएं और अपना पॉलिसी नंबर बताएं और उनको अपना अमाउंट बताएं, आप वहाँ जमा कर देंगे। वो जो आपको रसीद मिलेगी दैट विल बी ट्रीटेड एज ऑफिशियल रिसिप्ट। ठीक है। नंबर 2 ये है कि हमारे जोन्स जो होते हैं, जैसे आप जहाँ बैठे हैं इस रोड पे भी एक है हमारा बीबिंग प्लाजा के पास है और पूरे पाकिस्तान में एड्रेस दिए हुए हैं। कोई भी कभी जा सकता है, वो जाके जमा करा दे, रसीद देगा, चेक देगा, उसको उसकी रसीद मिलेगी। सही। हमने आपकी जो पॉलिसी बनानी है, आपके एक डॉक्यूमेंट देना है आपको और पैसे लेने हैं। सही। जो पॉलिसी मुकम्मल होनी है तो हमने आपसे वो डॉक्यूमेंट वापस लेने हैं और आपको पैसे देने हैं। सही। 20 साल जब हम कहते हैं, लोग कहते हैं कि 20 साल बड़ी लंबी मुद्दत है। अब यकीन जाने अब तक सैकड़ों लोगों को क्लेम दिला चुका हूँ। सही। अच्छा, ये भी बताते चलें कि 20 साल के बाद जो रकम मिलती है वो एक जगह पर ही मतलब इकट्ठे मिलती है या लम सम मिलती है? मतलब लेट्स से आपने अगर हमें 1 लाख रुपए 20 साल तक दिए हैं, अच्छा, तो हम उसके अगेंस्ट आपको 80 से 90 लाख रुपए, जो 1 करोड़ भी हो सकता है, सही। वो वापस देते ये हैं। मंथली मतलब कि एनुअली वंस अ ईयर, एक दफा जब आप देते 1 हैं। लाख रुपए 1 साल का हो देते गया। हैं। मतलब अगर कोई अपनी बच्ची की शादी करना चाहता है या वो पैदा होती है या अगर 5-6 साल की उसके नाम के इंश्योरेंस करवा ले, तो जब वो 20-25 साल की उसकी एज हो जाएगी तो उसको तकरीबन इतना पैसा मिलेगा कि उसका जहेज भी हो जाएगा, उसकी शादी भी हो जाएगी सुकून से। जी हाँ। और उन्हें किसी से कहना नहीं पड़ेगा, किसी से तकाजा नहीं। अच्छा, ये तो हो गया 20 साल के बाद। वैसे इत्तफाकन हादसाती सूरत में भी कुछ मिल जाता है बीच में? जी हाँ, होता ही है कि हम आपके ना वो लाइफ इंश्योरेंस जब हम आपको देते हैं तो हम 3 से 4 काम करते हैं। दूसरे फाइनेंशियल इदारे सिर्फ आपको पैसे लेके वापस देते हैं बढ़ा के। हम आपका रिस्क कवर जो देते हैं कि खुदा न खासा कोई हादसा पेश आ गया, जब तक बंदा काम पे नहीं जा रहा हम उसकी अदायगी करते हैं उसके पैसों के हिसाब से। ज़ाहिर है जो 1 लाख रुपए देता है उसका कुछ और होगा, जो 10 लाख रुपए देता है उसका कुछ और होगा। उसके अलावा बीच में खुदा न खासा बंदे को 5 साल के बाद या किसी वक्त कोई क्रॉनिक डिजीज आ जाती है, कैंसर है या उसका है, तो हम उसको जो एक कर्ज हंसना देते हैं, इंटरेस्ट फ्री लोन। इंटरेस्ट फ्री लोन में ये होता है कि हम आपको लेट से अगर 5 लाख रुपए दिए या 2.5 लाख रुपए दे दिए तो आपने अपने ऑपरेशन पे खर्च कर लिए, हम आपसे वो तकाजा नहीं करते। अच्छा।
एक तो उस पर इंटरेस्ट नहीं लगा रहे, दूसरा तकाजा नहीं करते हम आपसे उस वक्त लेंगे जब खुदा न खास्ता डेथ होती है या पॉलिसी मुकम्मल होती है, जब आपके पास पैसे आएंगे। अच्छा, पॉलिसी रखने के बाद फौरी तौर पे खुदा ना खास्ता 8-2 हफ्तों में कुछ हो जाता है, मतलब बीमार पड़ जाता है बंदा, कोई अचानक से कोई तशखीस हो जाती है, उसके बाद भी उतना ही क्लेम होगा था? जी हाँ, देखिए क्लेम्स क्योंकि एक किस्त अगर हमने अदा कर दिए। मेरे पास ऐसे भी बड़े ट्रेजिक, से खुशी से नहीं कह सकता, ट्रेजिक हुए हैं कि किसी ने एक किस्त दी है और 1 साल के अंदर डेथ हो गई है, हमने उनको 100% क्लेम दे दिया। अच्छा। हालांकि जब वो 1 या 2 साल में होता है तो अगर बीमारी से हो तो हम अपनी लैंग्वेज में कहते हैं ये अर्ली क्लेम है, उस पर डाउट किया जाता है। अच्छा। ये ऐसा तो नहीं कि पहले से ये इसमें बीमार थे और हमने पॉलिसी बना ली। हाँ, क्योंकि अच्छा इनकी जो अगर कभी ऐसा होता हो कि कुछ लोग ये सोचते होंगे कि यार मेरे पास इतना टाइम नहीं है, मैं पॉलिसी करवा लेता हूँ कि मैं तो मर जाऊंगा, मेरे पीछे बच्चों की नहीं है, मेरी घर वालों की नहीं, कुछ अच्छा ही हो जाएगा। आप पहले उनका मेडिकल करवाते हैं? देखिए, एक तो हमारी अपनी एक अथॉरिटी होती है, मैं देख सकता हूँ कि आप लोग यहाँ बैठे हैं, आप में से, क्योंकि हम आपका हाइट वेट लेते हैं, आपकी ये तमाम चीज़ों एक बेचते हैं। हमारे पास एक मैनुअल बना हुआ है, हमारे पास एक एक्सरसाइज है कि इस हाइट का बंदा, इस वेट का बंदा, उसको ये, फिर हम क्वेश्चनिंग भी करते हैं, आपको शुगर तो नहीं है, आपको कुछ नहीं है। लेट्स से कोई झूठ बोलता है, करने से झूठ तो बोल सकते हैं, झूठ बोलता है तो वो हम उसमें बाकायदा लिखा हुआ है कि अगर आपने कोई फैक्ट छुपाए, आपने अगर कोई फैक्ट छुपाए तो फिर हम इस क्लेम को देने, क्योंकि ये लाइफ इंश्योरेंस इज बिजनेस ऑफ गुड ट्रस्ट। अच्छा, वाकई में भी उस बंदे को पता नहीं है कि मुझे शुगर है? नहीं, 2-4 दिन के बाद वो तशखीस हो जाती है, कहीं पर जाता है, टेस्ट करवा लेता है, फ्री की कैंप लगी होती है। नहीं, वो तो हम करवाते हैं, हम कहते हैं आप अपना मेडिकल करवा लें। मेडिकल करवा लेंगे, कुछ आपके टेस्ट होंगे ना कि भाई आप ये टेस्ट करवा के लिए आए हमारे पास, फिर हम आपके नहीं, वो हमारे ना पैनल्स होते हैं, हमारे पैनल के डॉक्टर होते हैं जो हमारे काम को समझते हैं। वो उनको जो रिपोर्ट देते हैं, वेदर इट इज छोटी पॉलिसी है, बड़ी है, ईसीजी हुई है, कुछ हुआ है, अक्सर बेशक अगर कोई चीज़ निकल भी आती है तो हम कुछ एक्स्ट्रा प्रीमियम लगा के उस पॉलिसी को एक्सेप्ट कर लेते हैं। लेकिन जिसका मेडिकल हो चुका है और जिसका डायग्नोज हो चुका है, खुदा न खास्ता क्लेम आता है तो हम यकीन जानिए 1 दिन नहीं लगाते, क्योंकि हर चीज़ तो क्लियर है ना, हमने देख के रिस्क लिया हुआ है तो हम उसको लेते हैं। इसके अलावा एक और चीज़ इसमें लोग ये समझते हैं कि पॉलिसी देने के बाद कुछ नहीं होगा। आपको एक बहुत बड़ा ऑप्शन है लोन का। आपने हमसे 5-10 साल पॉलिसी ले ली, आपको लोन की जरूरत पड़ी, हम आपको जितना आपकी कैश वैल्यू बनती है 5 लाख 10 लाख आपको लोन दे देते हैं। आप लोन लेके अपनी जरूरत पूरी करें, और लोन का लफ्ज़ी मतलब ये है कि आपने वापस देना है हमें। सही। आपने जब ये लोन ले लिया, आपने हमें वापस कर दिया, लेकिन पॉलिसी चल रही है। अच्छा। खुदा ना खासा डेथ हुई तो हम वो लोन के पैसे काट के बाकी पैसे फिर भी फैमिली को देते हैं। अच्छा। ठीक है, हमने आपकी हादसाती जो मामले हैं उसको देख लिया, नॉर्मल डेथ उसको देख लिया, एक्सीडेंटल डेथ होती है तो डबल मिलते हैं। अच्छा, असलम परवेज़ साहब, एक बात मैं दूसरी भी पूछना चाह रहा हूँ, क्योंकि अक्सर वो बेशतर लोगों का जो रिलाय है वो बैंकों पर ज़्यादा है, बैंक की जो पॉलिसी होती है उस पर ज़्यादा एतबार करते हैं, क्योंकि मैनुअल सिस्टम है ना आप लोगों का, तो मैनुअल से कंप्यूटराइज सिस्टम पूरा वो एक डिजिटल स्टाइल में जो आता है, तो इसमें क्या फ़र्क है? वैसे कितने मिल जाता है भाई जल्दी से बैंक का? आपके सामने एक कप्स पड़े हैं, यही कप आपको 600 का मिलता है, यही कप आपको 100 रुपए का मिलता है। ठीक है, लेकिन मयार का जिसे कहते हैं मयार, आपको अब मैं ये मामला कंपटीशन का आ गया, ये सारी प्राइवेट कंपनियां मिलके उतना काम नहीं करना पा रही जितनी अकेली स्टेट लाइफ कर रही है। अच्छा, आपकी जितनी कॉर्पोरेशनें बनी हैं 1973 में जब नेशनलाइजेशन हुई थी, एक्सक्लूडिंग स्टेट लाइफ, सारी लॉसेस में गई हैं, चाहे वो रेलवे है, चाहे वो पीआईए है, चाहे वो स्टेट लाइफ है, सॉरी स्टील मिल है, लेकिन हमारा अच्छा वो स्टेट लाइफ, ये इसने 1 अरब से शुरू किया था। 1 अरब रुपए से आज हम 1200 अरब से ज्यादा का लाइफ फंड है हमारे पास। अच्छा। 70 से ज्यादा बिल्डिंगें हैं। जब हमारा एटम बम बनता है उस वक्त भी हमें फख्र है कि स्टेट लाइफ ने 7 अरब रुपए उसको दिए थे। आपका जब स्टॉक क्रैश होता है उस वक्त भी स्टेट लाइफ ही है जो अक्सर 5 अरब 10 अरब देती है। आपकी एक बड़ी कॉर्पोरेशन है, आपका जो असल बात होता है कि आपको रिटर्न कब मिलना है। अब मैंने आपसे जो पॉलिसी बना ली, मैंने आपसे चेक और कैश मांगना है, आपने सोचना यार देते वक्त 10 दफा सोचना यार अभी नहीं है मैं कल दे दूंगा। उनके सामने तो स्क्रीन है, उनको पता है कि यार इरशाद जागरानी साहब का 1.5 करोड़ रुपए पड़ा हुआ है यहाँ पे, एक चेक दिया और ये निकल गए।
सही सही लेकिन हम तो आपसे पूछ के कह के बता के लेते हैं। सही 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 ठीक है, जैसे आप क्रेडिट कार्ड देते हैं, सही सही कॉस्ट बैंकिंग में सब पता है कि भाई इसके पास कितना माल है, कितनी नहीं, उस वक्त आप देखिए ना, जब आप कार्ड यूज करते हैं कितनी दफा बार्गेनिंग नहीं करते, सही सही या देखते नहीं कैश देते वक्त करते हैं ना। सही सही हाँ। हमारा ये होता है कि हम दूसरी कंपनियों से ज्यादा वहां पे एक लिखा हुआ है अज्यूम्ड, मुतवक्का आपका ये है, हमारा डिक्लेयर्ड होता है। हम अखबारों में देते हैं कि हम इतना दे रहे हैं और उससे ज्यादा देते हैं जिसका जितना बताते हैं। सही। तो अक्सर लोगों की बैंकों में देने के बाद यानी 5वें साल 6ठे साल में वो लेने जाते हैं तो कहते हैं हम आपको नहीं दे सकते या आधे पैसे देते हैं या खुद ही कट जाते हैं। हाँ, तो ये भी हम होता जो है। है आपको उससे हमेशा ज्यादा ही देते हैं जितने आपने हमें दिए हुए हैं। तो ये थोड़ा सा ये हार्ड प्रोसेस है, बल्कि हम शुरू में आपको यानी आपका टेस्ट लेते हैं, सब कुछ करते हैं। उन्होंने आपसे साइन किया और कई दफा आपसे चीजें पूछते भी नहीं। क्लेम होगा, आप जाने कंपनी जाने, वहाँ जो बंदा काउंटर पे बैठा है वो कहेगा जी वो बंदा चला गया। हमारे एक साहब थे, उन्होंने पॉलिसी कराई है 20 लाख की ना, वो जब अगली दफा देंगे तो ब्रांच ही चेंज हो गई थी स्टैंडर्ड चार्टर्ड, तो बोला अब आप हेड ऑफिस जाएं। तो हमारी कंपनी तो वही बात हुई जैसे मैंने बताया आपको कि पहले पूछा जो सवाल कि स्टेट लाइफ का बंदा छोड़ गया, फिर भी वही प्रॉब्लम वहाँ पर बैंकिंग नहीं, लेकिन वहाँ पे आपको ओन करता है। आप जब जाएंगे आप एक सिंपल 12 डिजिट का पॉलिसी नंबर दें, आप पूरे पाकिस्तान में जहाँ भी देंगे आपका पूरा डेटा आ जाएगा। अच्छा। आप वहाँ जमा कराएं, रसीद ले लें, 20 साल मुकम्मल हो गए आपको गुड न्यूज़ लेटर आ जाता है कि आपको मुबारक हो कि माशाल्लाह आपने मुद्दत मुकम्मल की है। ये फॉर्म अपने बैंक से आप वेरीफाई करा के दें और आप वहाँ जाके जमा कराएं और विद इन 2-3 वीक। वैसे खालिद साहब, असलम साहब, ये 20 साल वैसे लंबे हैं, मतलब ज्यादा अरसा लग रहा है कि शॉर्ट कोई पॉलिसी वगैरह कोई कम जीना चाहता सर? नहीं, वैसे बता रहा हूँ कि 20 साल से पहले कुछ हम 10 साल भी देते हैं। अच्छा, वही पूछ रहा हूँ ना कि कोई दूसरा फार्मूला भी है या नहीं है? डिफरेंट है। हाँ, आप लंबी मुद्दत के लिए देंगे ना, आप पैसे कम देंगे और प्रॉफिट ज्यादा देंगे। अच्छा। जब आप 10 साल के लिए कम मुद्दत के लिए लेंगे, हम पैसे आपसे ज्यादा लेंगे और रिटर्न कम देंगे। अच्छा अच्छा। क्योंकि आपको हमने मना तो नहीं किया, आप 5 साल बाद 10 साल बाद खत्म भी करेंगे, आपको लॉस नहीं होगा। अच्छा अच्छा। आपको लोन लेना हम आपको दे रहे हैं, लेकिन हम ये 20 साल पे मैक्सिमम हाईएस्ट आपको रिटर्न देते हैं और हमेशा में ये एडवाइस करते हैं। और आप यकीन जाने, हमें तो लिखते लिखते अब टाइम हो गया कि वो हमने देखा कि उसकी पॉलिसी मुकम्मल, वो कितने लोगों ने कहा कि हमें तो यकीन ही नहीं आ रहा कि इतनी जल्दी 20 साल हो गए हैं। वैसे मुझे एक बात बताएं, घर में जो मेहमान आते हैं उनको भी यही बातें बताते हैं वैसे चाय कप पे? अगर उन्हें पता है कि मैं अच्छा काम कर रहा हूँ तो मुझे खुद भी वो कह लेते हैं। अच्छा, अच्छा, ये पॉलिसी वाले बताते ही रहते हैं, बोलते ही रहते हैं, बंदा कोई रखे ना रखे तब भी बोलते रहते हैं, आखिर तंग हो के एक दिन बंदा खुद फोन करता है, यार इतने सालों के, इसके तो बड़े लतीफे हैं, मैं आपको प्रोग्राम के इतने सालों से बता रहे हो यार, रख लो मेरे यार। प्रोग्राम भी बताते नहीं, वो किसी ने वो कहा ना कि वो बंदा बहुत तंग कर रहा था और वो रास्ते में जॉब मिलता था, उसने एक दफा मतलब गुस्से में आके कहेगा यार रख लो यार तुम। गुस्से में आके ना उसको 2 लगाई तो वो नीचे गिरा, उठा तो कहता फिर आपका क्या ख्याल है? ये मैंने फिल्म का एक सीन देखा है। तो मैं ये कह रहा हूँ कि हमें ना कितनी दफा मैं इस भरोसे में, मतलब आप लोग तंग नहीं होते दूसरों को बताने में, बंदा तंग हो जाता है लेकिन आप फिर भी बताते रहते हैं। एक दफा नूरजहां और ज़हीर अब्बास साहब थे प्रोग्राम में, तो वो उसने कहा कि आपको अजीब नहीं लगता कि सब लोग एक बॉल के पीछे भागते रहते हैं? तो उसने कहा कि आपको ये समझ नहीं आता, कोई ना कोई बंदा किसी चीज के पीछे भागता ही रहता है, जो किसी की शख्सियत हो सकती है, कोई कारोबार हो सकता है। मैं देखता हूँ माशाल्लाह हर रोज इतनी खूबसूरत शख्सियत है आप लोगों की, आप हर रोज बोल रहे होते हैं, थकते नहीं है ना? हर दुकानदार बोल रहा होता है, प्राइम मिनिस्टर बोल रहा होता है, बोलना तो है ना। ये अलग बात है कि अब ट्रेंड चेंज हो गया। पहले वो सेल्समैन था जो बहुत ज्यादा बोलता था, सही सही। अब वो अच्छा सेल्समैन है जो अच्छा लिसनर है। अच्छा अच्छा। आप अच्छा सुन के कम बोल के वो काम कर सकते हैं। सर का वो लतीफा मुझे याद आ रहा है, हंसी आ जा रही है। वो फिल्म का एक सीन होता है, छोटा सा होता है, वो इंश्योरेंस कर रहा होता है, उसको चमाट मारता है, वो नीचे गिर गया, वापस उठ के उसको पूछते हैं हाँ फिर क्या ख्याल है आपको, ठीक करके एग्री हुए नहीं हुए, मतलब चमाट मार लिया, अब तो एग्री हो जाओ। मैंने बताया ना, बहुत सारे वाकयात हैं। कोई बंदा चाह रहा था मेरी यहाँ शादी हो जाए, उन्होंने बहुत मारा, फिर उठ के खड़ा होगा, कहने लगा अच्छा फिर मैं ना ही समझूं। सही 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 सही। मतलब वो अवेयरनेस देते रहते हैं। समझ में नहीं आती है बात, बड़ी वो अजीब, मतलब दास्तान के अब्दुल्ला टावर ने लगाया, ये बोलते होंगे ये हमारे अच्छे हैं, हर किसी को तो डिलीवर करना है, अपना मार्केट करना है। लेकिन सर वो तो एक अलग चीज है, लेकिन अगर हम लोग अब्दुल्ला स्पोर्ट टावर्स की बात करें तो ये तो घर है भाई, घर के अंदर कहते हैं कि एक वक्त में हम दाल चटनी खा लेंगे, घर के अंदर खाएंगे, किसी को पता तो नहीं चलेगा, छत के अंदर बंद है।
और ये वाकई में मैं अगर ये कहूँगी कासिमाबाद हैदराबाद में अब्दुल्ला बल्कि स्पोर्ट बता दें टावर्स इसके से बारे में प्रॉपर बता दें, न properly वाइदो बता देते हैं, न इंतजार, फौरी रहिश जे लाइ तयार। तयार बिल्कुल। ॿिया माण्हू वाइदा कंदा आहिनि त बाबा हिन ऐं हिन में वक़्तु तव्हांखे 20 साल 10 साल इंतज़ार न आहे खड़ो, हिन में बसि तव्हांखे पंहिंजो वाइदो पूरो करिणो आहे ऐं तव्हां वञी हिते पंहिंजी बुकिंग करायो, वञी तव्हां हिते घर में रहणु लॻो। ऐं इरशाद वाकई में असांजी अम्मी शुरू खां वठी असांजा घर वारा वॾा पे असांखे मिसाल ॾींदा आहिनि त पुट पंहिंजो घर हुजणु इलाही ज़रूरी आहे। दाल चटणी आहे पंहिंजे घर में खाईंदो, केरु अची तव्हांजे दर ते न बीहंदो, दर न खड़काईंदो त असांखे पैसा ॾियो। सही, सो किराए जे घरनि खां छुटकारो हासिल कयो, पंहिंजे घर जो हुजे, किराए जे घरनि खां छुटकारो हासिल कयो, फौरी रिहाइश जे लाइ तयारु आहे। ऐं जीअं सदफ चयो त तव्हां वाइदो पाड़ियो, तव्हां त वाइदो पाड़ींदो पर हू बि वाइदो पाड़ींदा, न वाइदो न इंतज़ार, फौरी रिहाइश जे लाइ तयारु आहे। 2 कमरा 3 कमरा 4 कमरनि जा अपार्टमेंट्स मेन पर मां जेको वठंदसि मां त 4 कमरनि जो वठंदसि, मां ॻाल्हि सिधी। बिल्कुलु काफ़ी सारा असां महिमान असांजे घर में घणा ईंदा आहिनि, असां आर्टिस्ट माण्हू आहियूं। ईंदा त ईंदा रही बि वेंदा, असां रहूं था बसि 1-2 ॾींहं खां पोइ वेंदासीं। तव्हांजे पंहिंजे बजट ते आहे त तव्हां केतिरो अफोर्ड करे सघो था। बहरहाल ॾाढो सुठो ऐं पुरसुकून माहौल आहे अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर कासिमाबाद हैदराबाद। जॾहिं बि असां वेंदा आहियूं रस्ते में इहो पवंदो आहे ऐं रस्ते मां ॾिसंदा वेंदा आहियूं। ऐं माशाअल्लाह हाणे वरी इहा असांखे सहूलियत मिली वई आहे त अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर वारनि हिकिड़ी ऑफर ॾिनी आहे असांखे, त तव्हां न वाइदो न इंतज़ार, फौरी रिहाइश जे लाइ तयारु, तव्हां जल्दी जल्दी बुकिंग करायो। मां पंहिंजे मोज़ महिमाननि खे चवंदी आहियां त जेकॾहिं तव्हां पंहिंजो लास्ट मैसेज असांखे ॿुधाईंदा हलो सर, कोई लास्ट मैसेज देना चाहें जो आपको इस वक्त आपके व्यूअर्स देख रहे हैं। आपका शुक्रगुजार एक मतलब फिर सन टीवी का, आपकी खूबसूरत गुफ्तगू का जो आपने नज़र की। और मैं ऐसा कहता हूँ कि कहते हैं कि हमेशा पॉजिटिव रहें, है ना, दूसरों की इज्जत दें और दूसरों का ख्याल रखें और दूसरों की कदर करें, आप सबसे ज़्यादा अपनी फैमिली की। पॉजिटिव रहने में आपको है। देखिए मैंने इसका जिक्र किया, आपको याद आ गया। सही मैं इसमें एक छोटा सा पहले जल्दी देखिए, घर अपनी जगह अहमियत है, तालीम की अपनी अहमियत है, आपकी गाड़ी की अपनी अहमियत है, कपड़ों की अपनी अहमियत है। लेकिन अगर आपके पास 1-2 करोड़ का घर है, आपके पास गाड़ी है, लेकिन अब जब आप अपने शॉप पे कुछ खरीदने जाना है ना, तो वो आप उससे नहीं कुछ ले सकते। यू नीड कैश मनी इन द। हम आपसे कह रहे हैं ये सारा कुछ करने के साथ आप जरूर करें जो हमारा दुनिया भर में लाइफ इंश्योरेंस का काम है। और हमारे अबड़ो साहब कहते थे कि दुनिया का हुस्न जो है वो इंश्योरेंस है, क्योंकि जितने आपके जहाज आ रहे हैं, जितने प्लेन्स आ रहे हैं, जितनी मैं समझ गया प्रोग्राम के बाद बैठते हैं। तो एक शेर है कि वो जो उनका काम है वो अहले सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहाँ तक हो। क्या बात है, क्या कहने, मोहब्बत बड़ी मोहब्बत है। साहब तव्हां कोई लास्ट में मैसेज ॾियणु चाहींदो? मुंहिंजो मां त इलाही थोराइतो आहियां सिंध टीवी जो ऐं ॾाढी ख़ुशी थी सच में तव्हां सां मिली, ॾाढो मज़ो आयो। मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं मां थोराइतो आहियां अज़हर जोखियो साहब प्रोग्राम डायरेक्टर इरशाद भाई जो, तव्हांजो उस्ताद मारम नाज़ क़ाबिल एहतराम साईं फ़क़ीर साईं तमामु सुरीलो फ़नकार असांजे ॻोठ साईं जो। सो मां त इहो ई मैसेज ॾियणु चाहींदुमि त मोहबत ॾे, मोहबत वठ, मोहबत में वाह से वाह से वाह। थैंक यू सो मच। आख़िर में वेंदे वेंदे मंसूर फ़क़ीर जो पैगाम जेको आहे उहो कलाम में ई ॿुधंदासीं। उस्ताद मारम साईं तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा, तव्हां सो इन ते असांजो अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो। हयाती बख़ैर, सुभाणे वरी हिन ई प्रोग्राम में मौज मस्तियूं खणी करे पहुचंदासीं। सरने ख़ैर हुजे, अहिड़ी मस्ती मज़ाक सां, अहिड़ियुनि खिलनि भोगनि सां सुभाणे वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदासीं। नाज़रीन, मां तव्हांजी होस्ट सदर भुट्टो वंस अगेन मां खे ॿुधाईंदी थी प्रोग्राम में आया हुया वञो था। सो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो। इंशाअल्लाह सुभाणे तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर हूंदासीं। इरशाद, मां ऐं असां जेके कुझु नवां गेस्ट हूंदा, नई कचेरियूं हूंदियूं, नई मस्ती मज़ाक हूंदी। पंहिंजी होस्ट सदर भुट्टो खे ॾियो इजाज़त। 3 चकर नालो वरितो अथई पंहिंजो, हिकिड़े यादि हुजे न घड़ी आऊं तव्हांखां मोकिलायां थो, तव्हां मूंखे उहो ई सुञाणींदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। इहा सुञाणप बरक़रार रहे इंशाअल्लाह। सो जीअं लतीफ़ जीअं मिठी ॿोली सदाईं गॾु। आखिर ॾींहुं क़यामत अलामत आशिक़ बन कर खड़ सा ॿिया वाटा सभु छोड़ कराही पुरसलात ते चढ़ सा बेबिलो क्लासन विच बेस्ता दे बेबिलो क्लासन विच बेस्ता दे मत दोज़ख विच वड़ सा दोज़ख सानू क्या करे सी अली अनवर उथा इश्क दा कलमा पढ़ सा कदम हो जो परे पहुतो अञा मंसूर हुआ रे कदम हो जो
जो परे पहुतो अञा मंसूर वारे सुबह सुबह जो पखी अखेर मां उडरे थो हरी नारी रब खे संभाले निकरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो खुशहाली ऐं अमन जो ॾे पैगाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध